केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। सिंध पई थी सॾे इन उनवान हेठि असांजो प्रोग्राम गुज़िरियल 4-5 ॾींहंनि खां वठी नशर थिए थो। मारूअनि जी वाहुर करण जो ही प्रोग्राम आहे, उन जी सार संभालण जो ही प्रोग्राम आहे। इन प्रोग्राम में तव्हां टेलीफोन कंदा आहियो, पंहिंजे इलाइक़े जी सूरत हाल बाबति आगाही ॾींदा आहियो। अॼु बि टेलीफोन कंदव, असांखे ॿुधाईंदो तव्हांजो इलाइक़ो बचियो आहे या ॿुॾी वियो। हिकिड़े शाइर चयो आहे त मुंहिंजो ॻोठु ॿुॾो ख़ैरु आहे, तुंहिंजो शहर त बचो जानी, मां घर खां थी बेघर वियुमि, तुंहिंजो घर त बचो जानी। जेकॾहिं कंहिंजो घर बचियलु आहे त उहो इन ख़ुशीअ जी ख़बर बि असांखे ॿुधाए त असीं महफ़ूज़ आहियूं, असीं ठीकु आहियूं। पर असीं बि ठीकु आहियूं। इरशाद जागीरानी मुंहिंजो नालो आहे, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो प्रेस सैयद आहे। उमेद आहे मां सभु ठीकु हूंदा। सिंध पई थी सॾे जी जेका असां ख़ुसूसी नशियात में अव्हां जे आॾो शामिल साम्हूं आया आहियूं ऐं तव्हां पंहिंजी कॉल्स वग़ैरह शामिल करे सघो था, ॿुधाए सघो था त तव्हां किथे आहियो, कीअं आहियो, सही आहियो, ठीकु न आहियो, उहे बि सभु ॻाल्हियूं ॿुधाए सघो था। असांजी पूरी कोशिशि आहे त हिन जेका ख़ुसूसी नशरियात आहे उन में असां मुख़्तलिफ़ महिमाननि खे घुरायूं। मुख़्तलिफ़ महिमान उहे जंहिं कैंप्स लॻायूं आहिनि या जेके सोशल वर्क करे रहिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ फील्ड्स में मुख़्तलिफ़ कमु करे रहिया आहिनि। ऐं अॼु जेके महिमान अचण वारा आहिनि, हिकिड़े महिमान सां असां त माहौलियात ते ॻाल्हाईंदासीं, छो जो हिन टाइम ते माहौल ते ॻाल्हाइणु मुंहिंजे ख़्याल सां ज़रूरी ॻाल्हि आहे, ज़रूरी टॉपिक आहे। उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। माहिर माहौलियात आहिनि। इन खां अलावा जेका ॿी महिमान आहे उहा स्पेशली हैदराबाद मां अची रही आहे, छो जो उन्हनि काफ़ी कमु कयो आहे। ॾाढी सुठियूं सोशल वर्कर आहिनि ऐं ॾाढो सुठो कमु करे रहियूं आहिनि पंहिंजे एरिया में, हैदराबाद में। त उन्हनि खे असां घुरायो, उन्हनि गुज़ारिश कई त उहे अचनि प्रोग्राम में, त उन्हनि सां असां ॾाढी सुठी गुफ़्तगू थी सघे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं मूं ॿुधो आहे किथे इरशाद त जेकॾहिं जुमे जे ॾींहं ते का न का हिकु घड़ी जेका आहे उहा अहिड़ी हूंदी आहे जंहिंमें दुआ ज़रूरु क़बूल थींदी आहे। त पोइ तव्हां दुआऊं करणु छॾियो न ऐं अॼु जे ॾींहं ते स्पेशली सूरह कैफ़ पढ़ो, दुआऊं कंदा रहो, ताकी जेके मुश्किलातूं आहिनि, जेके सूरत हाल आहिनि, परेशानियूं आहिनि, पूरे मुल्क ते, सिर्फ़ु हिकु जॻह ते न, पूरे मुल्क ते जेके मुश्किलातूं आहिनि उहे सभु ख़तमु थी वञनि। दुआऊं सभिनी खे करणियूं आहिनि। इज्तिमाई दुआ करणी आहे तव्हांखे। मे बी उहो पल जंहिं टाइम ते तव्हां दुआ कंदा हुजो उहो ई पल जेको हुजे क़बूलियत जो हुजे, या सभु जेकॾहिं गॾिजी दुआ कंदा त सभिनी जो टाइम हिकिड़ो न आहे हूंदो, अलॻि अलॻि सभिनी जा टाइम हूंदा आहिनि। मे बी को अहिड़ो टाइम ज़रूरु हुजे जंहिं ते कंहिंजी आमीन जेका आहे उहा क़बूल पई वञे, मथे वारे खे मुतमइन करे वञे ऐं तव्हांजी दुआ जेका आहे उहा क़बूल थी वञे। अल्लाह पाक गफ़ूर रहीम आहे, अल्लाह पाक क़ादिर आहे, करीम आहे। अल्लाह पाक तमामु घणी मोहबत कंदो आहे असां सां। असां रुॻो जेकॾहिं ॿ ॻोड़ा ॻाड़े हथ मथे करे उनखे राज़ी ऐं रिझाइण जी कोशिशि कयूं त राज़ी जल्द थी वेंदो आहे, उनजी मोहबत जल्द नसीब थी वेंदी आहे। ॿोर मुतासिरनि ते बि ॻाल्हाईंदासीं। कुझु ख़बरूं अहिड़ियूं बि आहिनि जिन सां तव्हांखे ॼाण मिलंदी ऐं असांखे बि ॼाण पवंदी आहे। असां बि सोशल मीडिया बि यूज़ कंदा आहियूं ऐं टीवी बि कॾहिं कॾहिं जेकॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो तव्हांखे ख़बर पवंदी आहे। पर माहौल ही जेको आहे उहो एतिरो त ॾुखियो थी वियो आहे जो माण्हू खे टाइम न आहे किथे कंहिं सोशल एक्टिविटी जो, सोशल मीडिया जे यूज़ेज जो। जेकॾहिं कोई हिन वक़्तु असां जुड़ी पियो आहे त हुनखे ॿुधायूं त मलका एलिज़ाबेथ कल्ह लाॾाणो करे वई ऐं तमामु मतिलबु पीर सनी वारी उमिरि में हुन लाॾाणो कयो ऐं 70 साल खां वधीक हुन बरतानिया ते शाही राज कयो। ऐं मलका एलिज़ाबेथ जे लाॾाणे ते उतां जी इंसानिया, उतां जे जेकी हुक्मरानी आहे या शाही जेको महल आहे उन तरफ़ां 10 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे। ऐं मलका एलिज़ाबेथ जो जेको मर्द आहे उहो ख़ासि जेको आहे सो शाही ट्रेन वसीले उहो लंडन ॾियो वेंदो ऐं 10 ॾींहं हुनखे रखियो वेंदो। 10 ॾींहं खां पोइ हुनजी तदफ़ीन थींदी। तेसीं ताईं सोग वारो माहौल हूंदो, तेसीं ताईं उनखे शायदि ॾिसण वारो माहौल हूंदो, या जेकी बि उनजा शाइक़ीन आहिनि या जेकी मदाह आहिनि या जेकी बि उन घराणे जा माण्हू आहिनि मलका एलिज़ाबेथ खे के ट्रिब्यूट्स पेश कंदा। तंहिंजे करे 10 ॾींहं फ़िलहालु सोग जो ऐलान कयो आहे। ऐं मलका एलिज़ाबेथ जे लाॾाणे खां पोइ शहज़ादो चार्ल्स जेको हुनजो पुटु आहे उहो हाणे बादशाह थी वियो आहे उते जो जी। ऐं इहा जेका हुई न, इट वाज़ द लॉन्गेस्ट मोनार्की। इहा जेका बादशाहत हुई उहा लॉन्गेस्ट हुई, सभिनी खां वधीक लॉन्ग जेके चइजे दुनिया में, ब्रिटिश में। ऐं उन खां अलावा मांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जॾहिं पाण 25 सालनि जूं हुयूं, 25 सालनि जूं हुयूं त संदसि वालिदीन मतिलबु वालिद जेके हुआ उहे लाॾाणो करे विया। त उन खां पोइ हुननि मोनार्की खे संभालियो ऐं इन खां पोइ 1947 में जॾहिं पाकिस्तान आज़ादु
आज़ादु थियो तॾहिं उन्हनि शादी कई हुई, हू क़ैद थी हुयूं ऐं पाकिस्तान आज़ादु थियो हो। बहरहाल त उन टाइम ते उन्हनि शादी कई हुई ऐं उन खां पोइ उन्हनि जी जेका आहे एक्टिविटीज़ जेके हुयूं उहे कंटिन्यू थी वियूं हुयूं, पब्लिक जेके डीलिंग्स हुयूं उहे कंटिन्यू थी वियूं हुयूं, उहे 1940s में ई थी वियूं हुयूं। उन खां पोइ 1950s में जेकॾहिं ॻाल्हि करियां त उन्हनि खे मोनार्की मिली वई हुई ऐं उन्हनि मोनार्की में जॾहिं आया त उन्हनि खे काफ़ी टाइटल्स मिलिया, काफ़ी स्टाइल्स मिलिया, काफ़ी ऑनर्स मिलिया ऐं इहा सची माना वॾी ॻाल्हि आहे त को अहिड़ो माण्हू जेको आहे उहो एॾी लॉन्गेस्ट मोनार्की में रही सघे थो, एॾी वॾी बादशाहत में रही सघे थो ऐं एज़ अ वुमन छो जो असां वटि मायुनि खे हिकिड़ो कमज़ोरी जो सिन्फ़ नाज़ुक चयो वञे थो न, उहा कमज़ोरी जो हिकिड़ो सैम्बल सम्झो वञे थो। अच्छा, पर हुन बि पंहिंजी जेका सल्तनत आहे उहा ॾाढी सुठे तरीक़े सां संभाली ऐं जो कार वहिंवार उहो ॾाढो बहितर तरीक़े सां हुयो। पर मां कॾहिं कॾहिं उनखे ॾिसंदो हुयुसि जॾहिं उन जा के ॿाहिरां दौरा हूंदा हुया या जॾहिं ॿाहिरि का एक्टिविटी हूंदी हुई त उहा ॾाढी नफ़ीस क़िस्म जी शख़्सियत मूंखे लॻंदी हुई। पोइ ख़बर नाहे छा हुयो, बहरहाल मां उन जा फुटेजिस बि ॾिठा ऐं कुझु वीडियोस बि ऐं कुझु पिक्चर्स जेके हूंदियूं हुयूं। असां वटि हिकिड़ो मतिलबु कामोरो ई हूंदो आहे या हिकिड़ो वॾेरो ई हूंदो आहे त उनखे बि इलाही वॾाई ऐं टरड़ाइप हूंदी आहे। पर ही सल्तनत जी मालिकाणी चऊं त पाण एयरपोर्ट ते हुनखे ॾिठो मूं त हू पाण बैग्स खणे थी, पाण माना बैग वारी ट्रॉली जेको आहे उहा धिके रही हुई। हाणे वारी उमिरि में बि हाणे माना रिसेंटली जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त माना झूनी ऐं ज़ईफ़ जेका उनजी उमिरि आहे उन हूंदे बि हू पंहिंजो पाण खे मतिलबु कॾहिं कॾहिं के वॾा माण्हू ईअं हूंदा अथव, सची ॻाल्हि इहा आहे त उहे पैसनि वारा वॾा माण्हू न, ख़ानदानी माण्हू जेकॾहिं असां चऊं त उहे माण्हू ईअं ई हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं ॿुधाईंदी हलां त हींअर जेके हाल ई में हू त काफ़ी मोनार्की हुननि जी रही चुकी आहे काफ़ी मुल्कनि में, काफ़ी कंट्रीज़ में, पर हाणे 14 खां 15 मुंहिंजे ख़्याल सां जेके कंट्रीज़ हुयूं उहे अंडर हर मोनार्की हुयूं, जंहिंमें न्यूज़ीलैंड आहे ऐं उन खां अलावा इंग्लैंड आहे, कैनेडा आहे, इहे जेके काफ़ी आहिनि मैनी मोर, इहे काफ़ी कंट्रीज़ जेके हुआ उन्हनि जी मोनार्की में ऐं डेवलप्ड कंट्रीज़ उहे मोनार्की में हुजण ऐं उनखे फॉलो करणु। ॾिसो बादशाहत जेका हूंदी आहे उहा त माना नाले जी नाहे हूंदी न, बादशाहत तॾहिं थींदी आहे जिन्हनि खे फॉलो कयो वेंदो आहे, हुननि जी ॻाल्हियुनि खे, हुननि जी रूल्स रेगुलेशन्स खे मञियो वेंदो आहे ऐं इहा लिटरली वॾी ॻाल्हि आहे। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि बि जॾहिं 1992 में मुझे ख्याल तारीख़ ईयर सही ॿुधाईंदी हूंदसि, जॾहिं हुननि जी डॉटर इन लॉ जेका हुई दयाना जंहिंजी डेथ थी वई हुई, उन खां पोइ हुननि ते काफ़ी तनक़ीद थियणु शुरू थी वई हुई, इन घराणे ते, इन रॉयल फैमिली ते काफ़ी तनक़ीद थियणु शुरू थी वई हुई, काफ़ी ॻाल्हियूं थियणु शुरू थी वियूं, पर अञा ताईं उहे सुरख़ुरू आहिनि, अञा ताईं मतिलबु वॾो अरसो आहे ऐं हुननि जी जेका डेथ आहे उहा बि 96 ईयर्स में, मतिलबु केतिरी उमिरि आहे 96 ईयर्स, असां वटि माना 60 खां मथे एज थिए ई नथी, वधे ई नथी ऐं शी वॉज़ 96 ईयर्स ओल्ड ऐं वॾी आहे। उन खां अलावा 70 सालनि ताईं हुननि राज कयो आहे, मुरकंदी रहंदी हुई। अक्सर तव्हां हुन जा फोटोस ॾिसंदा हूंदो त मुरकंदी ऐं महकंदी रहंदी हुई ऐं मलिका एलिज़ाबेथ जी लाॾाणी खां पोइ उतां जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ॾुखारी आहे ऐं शहज़ादो चार्ल्स बि तमामु घणो ग़मगीन आहे। उन खां पोइ बादशाह त उनखे मिलंदी, पर ॻाल्हि इहा आहे त घर जो को फ़र्दु लाॾाणो करे वेंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे त दिलि में रंजो अलम हूंदो आहे। पर मूंखे जेको उन्हनि जो स्टाइल आहे, जेको अंदाज़ आहे, मतिलबु हीअ दुनिया ख़बर नाहे किथे जो किथे वञी पहुती आहे, पर जेको बादशाहत वारो सिलसिलो आहे उहो मतिलबु इन पासे अञा जारी हुयो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे या मूंखे मज़ो ईंदो आहे अहिड़ी सल्तनत ॾिसी करे ऐं माण्हू ईअं माना दरबान थी बीठा आहिनि ऐं उन्हनि खे जेके जुबा पातल आहिनि, उन्हनि जो जेको स्टाइल आहे, हाणे शहज़ादो चार्ल्स वरी बादशाह थींदो त उन्हनि जूं रस्मूं ओड़े तरीक़े सां अदा कयूं हूंदियूं, पुराणियुनि फिल्मुनि में पाण ॾिसंदा हुआसीं त के प्राणियूं वेठियूं हूंदियूं आहिनि मतिलबु सोफ़े ते या बादशाह वेठा हूंदा आहिनि, वरी उन्हनि खे मोर जा पखा लॻंदा आहिनि। पाण त टीवियुनि में ई ॾिठो आहे, कहाणियुनि में ॿुधो आहे त राणी ही रियल माना ईअं ई हुयो, फैमिली जो जेको स्टाइल हो अञा ताईं हो। पाण वटि जीअं वज़ीर आज़म आहे, पाण वटि इहे सिलसिला आहिनि, पर उन्हनि वटि ईअं न आहिनि। उन्हनि जो त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, असांजा त ठहियो, पर हुननि जी रॉयल फैमिली बि ऐं उन्हनि खां पोइ क्वीन जो जेको टाइटल आहे असां वटि हर ॿी छोकिरी चाहींदी आहे त हुनखे क्वीन चयो वञे, प्रिंसेस चयो वञे, पर हू मतिलबु ॼाए ॼम जेकॾहिं चवजनि उन्हनि खां ई क्वीन। ॾाढी ख़ूबसूरत कल्ह फुटेज फोटो हुन जा मूं ॾिठा पए त जेका माना ईअं एज वधंदड़ जेके फोटो हुया, मतिलबु जेके फेज़ हुया हुनजी, फेज़ जेके हुया हुनजी उमिरि जा, उहे ॾाढा ग्रेसफुल ऐं ॾाढा ज़बरदस्त फोटो हुया। बहरहाल ॾुखारी सूरत हाल आहे उन पासे ऐं अॼु वरी असां वटि वरी ॿी ॾुखारी सूरत हाल बि आहे त इकरा यूनिवर्सिटी जो तमामु घणो जेको आहे सो मेन माण्हू जेको चऊं त लाखानी साहिबु हुनजी जेका आहे सा डेथ थी वई कल्ह सोशल मीडिया ते। उनेद लाखानी साहिबु कल्ह सोशल मीडिया ते इहो बि चर्चो रहियो पए, तमामु घणो ॼाणू हुयो, तइलीमी माहिर बि हुयो
ऐं ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी खे अॻिते आणण में जेके आइडियाज़ हूंदा आहिनि न उहे अहिड़ा ई माण्हू ॾींदा आहिनि त उहा यूनिवर्सिटी रन कंदी आहे। ऐं स्पेशली इकरा यूनिवर्सिटी जी ॻाल्हि करियूं त उहो मेन ट्रेंडिंग ते आहे इकरा यूनिवर्सिटी, छो जो इकरा यूनिवर्सिटी में जेको सभिनी खां वधीक डिपार्टमेंट खे तरजीह ॾिनी वेंदी आहे उहा मास कम्युनिकेशन आहे, जेको मीडिया वारनि खे पढ़ाए थो, जर्नलिज़म जेको आहे उन्हनि खे पढ़ाए थो, ऐं उहो जेतिरो एडवांस हुते आहे न, ऐं उन खां पोइ लाहौर में आहे, मतिलबु कराची में टॉप ते आहे, उन खां पोइ लाहौर में आहे। सो बहरहाल उहो जेको सिनेरियो हो ऐं काफ़ी फेसबुक ते ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं काफ़ी शयूं ॿुधियूं त उहे माण्हुनि जी मदद ॾाढी कंदा हुआ, माना ॾाढा हसास दिलि माण्हू हुआ, मदद कंदा हुआ। उन खां अलावा कुझु टाइम पहिरीं ॻाल्हाइण वारा माण्हू हुआ, मतिलबु ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा, तजवीज़ ॾाढो सुठो कंदा हुआ। कुझु ॾींहं इरशाद पहिरीं मूं हुनजो इंटरव्यू ॿुधो हो ते टीवी ते आयो हो, मुंहिंजे ख़्याल सां ईद ते, त उनमें हुनजी ज़ाल हुन सां गॾु हुई, शादी हुनजी हाणे ई थी आहे 2-3 महीना पहिरीं, 2-3 महीना पहिरीं हुन जूं मूं वीडियोज़ फोटोज़ ॾाढा वायरल ॾिठा हुआ, ॾाढो ॾुख थियो। अच्छा, ग्रेसफुल शख़्सियत हुई इहो, जेतोणीकि अहिड़ियूं शख़्सियतूं मां ॾिसंदो आहियां त कंहिं फिल्म में ॾिसंदो आहियां न, त रियल लाइफ में अहिड़ियूं शख़्सियतूं जंहिंखे मतिलबु कंहिं मथे ते वार ई न हुजे ऐं क्लीन शेव हुजे ऐं पोइ बि ख़ूबसूरत हुजे, वॾी ॻाल्हि आहे। सही ॻाल्हि था मां हैरत कंदो हुउसि त पोइ बि तव्हांखे उन जी शख़्सियत पूरो कशिश लॻे, माना मथे ते हिकिड़ो वार बि न ऐं क्लीन शेव, माना जानू कानू सफ़ा, माना ज़बरदस्त तरीक़े सां। सो बहरहाल उन्हनि जी शख़्सियत तमामु घणी मुतासिर कुन हुई। इकरा यूनिवर्सिटी में कुझु ॾफेड़ पिया आहिनि, कुझु मसइला मामला पिया आहिनि इंसामी, पाण में जेकी फैमिलीज़ आहिनि जिन स्टार्ट कयो उन्हनि जो पाण में मतिलबु राज़पो या ठाव थिए बि कोन थो। हैदराबाद वारी जेका यूनिवर्सिटी आहे उन में मसइला हलनि था, कराची यूनिवर्सिटी में मसइला हलनि था, पर पोइ बि त सुठे तरीक़े सां इकरा यूनिवर्सिटी जो कार वहिंवार बहितर तरीक़े सां हले पियो, स्टूडेंट्स पंहिंजी पढ़ाई जारी रखियूं वेठा आहिनि। लाखानी साहिब जे विछोड़े सां हिकिड़ो ख़ाल पैदा थियो आहे ऐं कंहिंजे बि वञण सां उहो ख़ाल उहे पुर न थी सघंदो आहे जीअं उन जी शख़्सियत हुई। माण्हू ईंदा आहिनि, बंटवारा रहंदा आहिनि, ईंदा वेंदा आहिनि, पर जेका शख़्सियत पंहिंजो कमु कंदी आहे उनजो को नेमल बदल न आहे। तव्हां सही चयो, अक्सर ईअं चयो वेंदो आहे त शख़्सियतूं जेके आहिनि रिप्लेस थी वेंदियूं आहिनि, चेंज थी वेंदियूं आहिनि, पर उहा जेका हूंदी आहे न, जेका वई हली आहे, जेका छॾे वई आहे, उन जहिड़ो न आहे मिलंदो। सही चयो तव्हां बिल्कुलु। हाणे ज़हीर बलोच असांजो कैमरामैन आहे, उन वरी मूंखे सुबुह सां इहा ॻाल्हि ॾिसी आहे त उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिब जो ॾींहुं आहे ऐं ख़ान साहिब खे बि ट्रिब्यूट पेश कयूं था। ख़ान साहिब जेका फ़न जी ख़िदमत कई आहे, जेका मौसीक़ी जी ख़िदमत कई आहे, उहा तारीख़ जे वर्कनि में दर्ज थी वई आहे। ऐं अॼुकल्ह जेकी बि असां सुठा ऐं सुरीला फ़नकार ॾिसूं था, पोइ जेकॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां पोइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी जेका पीढ़ी आहे, वरी जंहिं तमामु घणी सिखिया ॾिनी, उस्ताद गफ़ूर सूमरो साहिबु, उस्ताद हनीफ़ लाशारी साहिबु, वाहिद लाशारी साहिबु, या खोड़ सारा अनवर हुसैन विस्तोड़ो साहिबु, अञा बि खोड़ सारा फ़नकार जेकी इन ई पीढ़ी मां आहिनि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे वालिद जो नालो जमाल ख़ान हुयो ऐं संदसि जेको ॾाॾो हो शादी ख़ान, हुन शिकारपुर में अची क़यामु कयो हुयो ऐं शादी ख़ान शिकारपुर में देरा ॼमाया ऐं तमामु घणो ज़बरदस्त कमु कयो। ऐं मीर अली मुराद टालपुर जे ज़माने में संदसि वालिद तमामु घणो मौसीक़ीअ खे अॻिते खणी आयो ऐं तमामु घणो सुठो वॼत हुयो। सो बेबो ख़ान साहिब जी बि उन्हनि खे नसीबी थी जेका आहे सा शफ़क़त, उनजो इल्मु, उनजी मौसीक़ी। मंज़ूर अली ख़ान साहिबु तमामु घणो सुठो गवैयो हुयो, सुठो ॻाइणो हुयो। उनखां पोइ आउं सम्झां थो त जेको सिंधी मौसीक़ी खे जीअदान मिलियो ऐं सिंधी मौसीक़ी परवान चढ़ी, उहा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे तोहफ़े लाइ चई सघूं था असां हिकु तारीख़ हुआ। बिल्कुलु उहा हिकु तारीख़ हुया ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जंहिं बि राग खे छेड़ींदो हुयो, जंहिं बि तरीक़े सां ॻाईंदो हुयो, त उहो ॾाढो माण्हू छिड़ी पवंदा, माण्हू मिड़ी पवंदा हुया, ओताकुनि में अची वेंदा हुया। बहरहाल उन ते कॾहिं वरी ज़बरदस्त प्रोग्राम बि असां करण जी कोशिशि कंदासीं। ऐं हाणे वरी तव्हांखे ॿुधायूं था त सुठा जेकॾहिं खाधा तव्हां पचाइणु चाहियो था त पोइ मसाका जो पाउडर मार्केट में मौजूदु आहे ऐं ॾाढो सुठो पाउडर हूंदो आहे इहो। पोइ तव्हां जेकॾहिं चिकन में विझंदव तॾहिं बि तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो ऐं जेकॾहिं तव्हां अछा चांवर ठाहियो था उन में बि तव्हां विझंदव तॾहिं बि तव्हांखे सुठो लॻंदो। का बि भाॼी ठाहियो था, सब्जियूं ठाहियो था, त उन में बि जेको मसाको जेको पाउडर आहे उहो तव्हां मिलाईंदव त उनजो ज़ाइक़ो, उनजी ख़ुशबू तव्हांखे वणंदी। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿी ॿुधायां त जेकॾहिं मसालो तव्हां मिलायो था या विझो था त उन में लूणु विझण जी ज़रूरत न आहे, छो त लूणु उन में पयल हूंदो आहे। मसाको पाउडर मार्केट में मौजूदु आहे। अॼु शेफ फैसल ज़बरदस्त क्रिस्पी का शइ ठाहे थो ऐं गॾोगॾु अॼु वरी ठाहे थो कस्टर्ड सयूं बि ठाहींदो। मूंखे ॿुधाईं पई थोरी देरि पहिरियां चयो त कस्टर्ड ऐं सयूं आहे इहो वरी कीअं सुबुह ठाहे थो, ॾिसूं कीअं थो ठाहे, ॾिसी वठो त मोटी अचूं था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शेफ फैसल। मज़ेदार रेसिपीज़ हमेशह वांगुरु खणी ईंदा आहियूं ऐं हाणे जेका रेसिपीज़ ठाहियूं पिया उहो असां ठाहियूं पिया मसाको मसालो जेको हूंदो आहे, चिकन पाउडर आहे। हीउ तमामु बहितरीनु चिकन पाउडर आहे, मसाको जे नाले खां मिलंदो आहे ऐं चिकन पाउडर जो पैकेट बि वठी सघो था, हिन जा साशे बि मार्केट में अवेलेबल आहिनि। त हे जेको चिकन पाउडर आहे हिन तरीक़े जो, हीउ वेझो खां ॾेखारिजो, हिन तरीक़े सां हे चिकन पाउडर जो साशे मिलंदो आहे। जंहिं बि खाधे में विझंदो, भली चिकन आहे, दालूं आहिनि, सब्जियूं आहिनि यानी भाॼियूं आहिनि, ऐं हुनजे अलावा अगरि तव्हां हिन खे
चांवरनि में बि विझो था, पुलाव आहे अच्छे चांवरनि में बि विझो था, या कोई सूप आहे, इलाही सारी शयुनि में तव्हां इनखे इस्तेमालु करे सघो था। लेकिन जॾहिं इहो तव्हां इस्तेमालु कंदो त लूण जो इस्तेमालु तव्हां न कंदो, ठीकु आहे। हिन शइ जो ख़्यालु रखिजो, जॾहिं हे इस्तेमालु थींदो त पोइ लूणु तव्हां न विझंदो, छाकाणि त हिन में लूणु मौजूदु हूंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त फ्लेवर ॾींदो आहे हर तरह जे खाधे खे, ठीकु आहे। मसाको जो मसालो तमामु बहितरीनु, ही चिकन पाउडर आहे, मसाको चिकन पाउडर जेको असां यूज़ कंदा आहियूं काफ़ी सारे खाधनि में। हिन सां गॾु आहे हिते बिज़म मुतफ़िक़ आहे, ही कस्टर्ड आहे, मार्केट में अवेलेबल आहे, हाणे आयो आहे ऐं तुर्की में हिन जी मैन्युफैक्चरिंग थींदी आहे ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हे तयारु कयो वियो आहे। हिन में खंडु विझण जी ज़रूरत न हूंदी आहे ऐं बिल्कुलु जंहिं तरीक़े सां ठाहिबो मां तव्हांखे ठाहिणु सेखारां पियो। ऐं हिन में अॼु असां छा ठाहियूं पिया, कस्टर्ड सयूं जेके असां बारीक वारियूं ठाहींदा आहियूं उनखे कस्टर्ड सां गॾु ठाहींदासीं, बिल्कुलु डिफरेंट मज़ेदार ही रेसिपी ठहंदी। हिन में 3 क़िस्म जा फ्लेवर आहिनि, हिकिड़ो आहे वनीला, हिकु आहे हिन में स्ट्रॉबेरी ऐं हिकु आहे चॉकलेट फ्लेवर। चॉकलेट फ्लेवर ॿार ॾाढो शौक़ सां खाईंदा आहिनि त तव्हां हिनखे ठाहींदो। हिन सां गॾु आहे क्रिस्पी फ्राई हे साशे मिलंदो आहे। क्रिस्पी फ्राई जो साशे हूंदो आहे त हिन साशे में तव्हां अधु किलो खां 3 पा ताईं जी चिकन हिकु साशे खां सॼी तरीक़ेकार मां विच में बि प्रोग्राम में कयो हो, ही प्रोग्राम हिन जो ॾेखारियो वियो तव्हांखे। वरी हिन में ठाहींदासीं कबाब जी कोटिंग करणी आहे, ज़िंगर जी कोटिंग करणी आहे, डिफरेंट क़िस्म जी कोटिंग करणी आहे त हे पूरो तयारु मसालो मिलंदो आहे। पुठियां हिन जो तरीक़ेकार लिखियलु हूंदो आहे, बिल्कुलु ईज़ी तरीक़े सां तव्हां क्रिस्पी चिकन ठाही सघो था, ठीकु आहे। मसाको मसालो त पंहिंजी जॻह ते, पर शेफ फैसल जे ॿुधाइण जो तरीक़ो ॾाढो सुठो हूंदो आहे, जल्दी यादि थी वेंदो आहे ऐं मज़ो ईंदो आहे ॿुधंदे। माना जेके बि मायुनि खे ॾिसंदियूं आहिनि उहो मज़े सां ॿुधंदियूं आहिनि। स्पेशली जॾहिं आउं उन्हनि खे ॾिसंदी आहियां, ॿुधंदी आहियां त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त माना अॻियां अॻियां कुझु ठाहींदा वञा ऐं ॾिसंदी वञा। ऐं मसाको मसाला जी अव्हांखे इहा ख़ुशूसियत ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं अव्हां जा ॿार चाहीनि, माना उहे अक्सर ईअं थींदो आहे त असांजा ॿार जेके घर में हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि सब्ज़ी न खाईंदासीं असां, पर जेकॾहिं तव्हां सब्ज़ी में इहो मसालो विझंदा तव्हांखे चिकन वारो टेस्ट ईंदो, पोइ तव्हांखे लॻंदो या तव्हांजे ॿारनि खे लॻंदो त चिकन पिया खायूं। अक्सर ईअं थींदो आहे, काफ़ी अहिड़ी डिशेस हूंदियूं आहिनि जेके असां चेंज करे खाई सघंदा आहियूं मज़े सां। ॾिठो पए त सयूं ऐं कस्टर्ड सयूं तव्हां ॾिठो पए त कीअं मसाको मसाला में भिंडियूं ठहियूं, उहो त ॿुधायो, मुंहिंजी फेवरेट डिश आहे भिंडियूं। बहरहाल हाणे जेको आहे मसाको मसालो जेकॾहिं तव्हां न वरितो कॾहिं त वठी छॾियो। सौदे सामान जो जेकॾहिं तव्हांखे अॼु मतिलबु ॿुधायो वियो आहे घर तरफ़ां त तव्हां वठी अचिजो मोट ते, त मसाको मसाला पंहिंजे तरफ़ां हुन में एड कजो ऐं घर वारनि खे ॿुधाइजो त हीउ मसालो यूज़ कयो। उनखां पोइ पाण ई चवंदा मसाको मसाला लिस्ट में लिखी छॾींदा। सो अॼु अख़बार छा थी चए हिन हवाले सां तव्हांखे ॿुधायां। पहिरियां तव्हां ॿोॾ जूं ख़बरूं पढ़ां, पोइ वरी बक़ाया ख़बरूं जेके आहिनि से कुझु ॿोॾ जूं। पिर खे बि चवंदुसि त मलाका त्यार वटि सिंधु दरिया में पाणीअ जी चाड़, ख़तरे वारी सूरत हाल, भरपासे मां लॾ पलाण इंतिज़ामिया ग़ाइब। ऐं मीरपुर ॿोड़ो जा सवें ॻोठ अञा ताईं पाणीअ हेठि इंतिज़ामिया मुतासिरनि जी वावर न कई, मुज़ाहिरो धरणो टायरनि खे बायूं। लालू राय खे भरपासे मां बरसाति जो पाणी निकाल न थियो, चौपाए माल में बीमारियूं पखिड़जण लॻियूं, मालबंद परेशान। नारो तालुको आफ़त सेटल करार ॾियण बावजूदि अवाम जी वाहवर न थी, कामोरा भोतार ऐं नुमाइंदा गो मुतासिर बुखूं काटण ते मजबूर। ऐं नौशेरे लॻ अखियुनि जे नूर खां महरूम, 20 घर भातियुनि जा घर पट, कंहिं बि सार न लधी, बुखनि में पाह एतिजाज। ऐं टंडो मोहम्मद ख़ान में बेनज़ीर इनकम सपोर्ट जी रक़म आहे, सरियाम कटौती, इंतिज़ामिया गो मुतासिरनि जो एतिजाज। ऐं सॼी दुनिया में फिज़ियोथेरेपी ज़रिए इलाज कयो पियो वञे। मीरपुर ख़ासि में ख़ासि सेमिनार थियो आहे। ऐं इन खां सवाइ मीरपुर ख़ासि में करबला जे शहीदनि जी 40 ते मातमी जुलूस कढियो वियो आहे। इन खां सवाइ जेकॾहिं बैक पेज ते पाण ॾिसूं था त ठारू शाह ऐं कंडारो समें मुतासिरनि जी वावर नथी, खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल। शोबिज़ जे पेज ते जेकॾहिं निगाह विझंदो हलां, तकड़ियूं ख़बरूं पढ़ां थो, छो त आउं कंहिं ज़माने में न्यूज़कास्टर बि रहियो आहियां। कंगना रनावत माधुरी दीक्षित खे लीजेंडरी अदाकारा करार ॾेई छॾियो। ऐं इंस्टाग्राम ते कंगना माधुरी जी फिल्म जी वीडियो क्लिप शेयर करे खेसि ख़राज पेश कयो। ऐं रुॻो जेको आहे सो ख़राज पेश करण सां गॾोगॾु उनजी तारीफ़ बि कई आहे। ऐं लाहौर अदालत टिकटॉकर सां बदतमीज़ी कंदड़ जवाबदारनि जा वारंट जारी। टिकटॉकर आयशा इकराम सां बदतमीज़ी करण वारे केस में घुर्बल 7 जवाबदार अञा पेश न थी सघिया। सेशन कोर्ट में इहा ॿुधणी थी आहे। इन खां सवाइ भारत खे अफ़गानिस्तान जी शिकस्त ते अफ़सोस ज़रूरु थियो हूंदो, इंतज़ाम जो इहो चवणु आहे। ऐं शारजाह स्टेडियम में हंगामो, PCB पारां मामिलो उथारण जो फ़ैसिलो। वधीक ख़बरुनि जे लाइ जेको आहे सो
पिरे तव्हां खे पिरे विराज सां राब्तो जी कयो। ओवर टू यू पिरे जी बिल्कुलु जेकॾहिं अव्हां जे हथ में डेली डीजल मौजूदु न आहे त तव्हां वेबसाइट ते वञी पढ़ी सघो था। वेबसाइट अवां सां शेयर कंदी हलां www.dailygzl.com आहे ऐं एज़ ऑलवेज़ तव्हांखे असां ॾींहं ॿुधाईंदा आहियूं, तारीख़ ॿुधाईंदा आहियूं ताकी अव्हांखे ख़बर हुजे। अक्सर माण्हू जेके न ॾींहं जी तारीख़ लाइ टीवी खोलींदा आहिनि Right. त अॼु जुमे जो ॾींहुं आहे 9 सेप्टेम्बर 2022 ऐं जेकॾहिं ॿी तारीख़ ॿुधाईंदी हलां त 12 सफ़र आहे अॼु। ऐं जेकॾहिं पहिरीं ख़बर जी तरफ़ वञूं उहा ई ॻाल्हि जेके बोर्ड जी ई ख़बरूं हलनि पियूं। टल्टी ॿुॾी वई, दादू ऐं भाननि खे बचाइण लाइ रिंग बंदि ॿुॾण जो फ़ैसिलो। लॾ पॾाण कट सां फ़र्क़ु न पवंदो, उमेद त भाण बची वेंदो, वॾे वज़ीर जो चवणु आहे इहो। ऐं हुन खां जेकॾहिं अॻियां पढ़ंदी हलां त क्रिमिनल तौहीन अदालत वॾो हसास मामिलो आहे। औरत जज खे धमकी केस में इमरान ख़ान ते फ़र्द जुर्म मरण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सही जी इहे ख़बरूं आहिनि जोकियूं ऐं टल्टी वेझो रिंग बंदि ॿधण जो फ़ैसिलो कयो आहे। ॾिसूं त छा थो थिए ऐं हुकूमती ऐलान पंहिंजी जॻह बस जी वॾो वज़ीर ॻाल्हि कई आहे उहो ई थियणु खपे बस। सही कराची में अञा टेंट सिटी क़ाइमु नथी सघी आहे। अञा हुकूमत इहो सोचे रही आहे त किथे क़ाइमु कजे। गगर फाटक वारो जेको सॼो इलाइक़ो आहे हिते क़ाइमु कजे। मुंहिंजो ख़्यालु आहे बल्कि खोड़ सारनि दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त जीअं 7 ज़िला आहिनि त शहर जे 7 ज़िलनि में ये टेंट सिटियूं क़ाइमु हुजणु घुरिजनि। हिकु जॻह ते उन्हनि खे न रहायो वञे। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं त तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हांजी मदद जो प्रोग्राम आहे ऐं तव्हांजे मारूड़नि जो असांजे मारूड़नि जो प्रोग्राम आहे सिंध पई थी सॾे। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। रुआ रोग में विया सभई सोग में पाड़ो पंहिंजो छॾे सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। काल माउ वई मरी अॼु पधर ते वरी ॿारड़ो थो ॿुॾे सिंध पई थी सॾे सिंध पई थी सॾे। केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। मारू विया सभु लॾे सिंध पई थी सॾे। सिंध सॾे पई ऐं सिंध जे सॾ में सॾु ॾियण जे लाइ असां ख़ासि नशियात स्टार्ट कई आहे ऐं अॼु ख़ैरनि सां 5 ॾींहं आहे। अञा खोड़ सारा ॾींहं हूंदा ऐं खोड़ सारा ॾींहं जेकॾहिं गॾायूं बि सही तॾहिं बि माण्हुनि जी मालिकी जे लाइ ॼणो घटि थी पवंदा। तव्हां वित ऐं वसाइर जेको कुझु करे सघो था पंहिंजनि माण्हुनि जे लाइ। हुकूमती आसरनि में न रहिजो, महिरबानी कजो। हुकूमती वाहुर जे ॻणतीअ में न रहिजो। पाण पंहिंजो कुझु कयो। छो त आउं ॾिसां थो त कराची में खोड़ सारा रज़ाकार जेके कैंपुनि खे संभालियूं वेठा आहिनि। हुकूमत किथे बि नज़र नथी अचे। सो पंहिंजी मदद पाण त पंहिंजनि भाइरनि खे, पंहिंजनि भेनरुनि खे, मारूड़नि खे, सांगीड़नि खे पाण दिलि में जायूं ॾियूं ऐं पंहिंजी जेका दिलि जी जाइ आहे उहा त कुशादी आहे ई आहे। पर पंहिंजूं जेके जायूं कुशादियूं आहिनि त पंहिंजे मिटनि माइटनि खे सॾे वठूं ऐं उन्हनि खे तरसाए वठूं। ख़ासि प्रोग्राम आहे, महिमान पहुची चुका आहिनि। जी बिल्कुलु मां सही चई रहिया आहियो। हिन टाइम ते तव्हांखे सभिनी जी मदद करणी आहे। ज़ात पात नसल रंग कंहिं शइ खे न आहे ॾिसणो। अगरि को उर्दू स्पीकिंग आहे, सिंधी स्पीकिंग आहे, केरु बि आहे, कहिड़ी लैंग्वेज सां हू बिलोंग करे थो, कहिड़ी ज़ात जो आहे, तव्हांखे इहा शइ न आहे ॾिसणी। तव्हांखे बसि मदद करणी आहे। तव्हांखे इहा शइ बि न आहे ॾिसणी त मुंहिंजा पंहिंजा आहिनि त इन्हनि खे ॾियूं, ॿियनि खे न ॾियूं या असां स्टॉक करे रखी छॾियूं। रिस्क जो जेको आहे न वाइदो अलाह ताला कयो आहे। तव्हां स्टॉक करण जी ज़रूरत न आहे। तव्हां ॾियो जंहिंखे ज़रूरत आहे। ईअं न थिए तव्हांजे स्टॉक जे चकर में अॻियां वारा कुझु माण्हू गुज़ारे वञनि या उन्हनि जी डेथ थी वञे। त काफ़ी अहिड़ा केसिस ॿुधण में आया आहिनि त काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जेके माउनि जी झोलियुनि में गुज़ारे विया आहिनि। उन्हनि जी डेथ थी वई आहे इन वजह सां छो जो उन्हनि खे 4 ॾींहंनि ताईं मानी न आहे मिलियो, खीर न आहे, मतिलबु कुझु बि न आहे मिलियो, फूड कंहिं क़िस्म जो न आहे मिलियो। त बराए महिरबानी इन शइ ते नज़रसानी करियो। असां वटि महिमान पहुची चुका आहिनि, तमामु ज़बरदस्त महिमान आहिनि। ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां त ॿई जेके आहिनि महिमान उहे हैदराबाद सां बिलोंग कनि था ऐं मुंहिंजे ॾाढे दिलि जे क़रीब आहिनि। मुंहिंजी उन्हनि सां कन्वर्सेशन इंटरेक्शन थींदी रहंदी आहे। कॾहिं एज़ ए स्पीकर असां कंहिं इवेंट में हली वियासीं या कॾहिं असां हू स्पीकर हुआ त आउं कंहिं इवेंट में मतिलबु होस्ट थी वियसि त उन्हनि सां सुठी रही आहे। उन्हनि जे बारे में ॼाणा थी, उन्हनि जे बारे में ख़बर आहे, उन्हनि जा कम ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जा कम ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त उहो एतिरो वधी चढ़ी करे कमु करे रहिया आहिनि सभु। त पहिरें महिमान जो तारुफ़ कराईंदी हलां असां वटि नासिर अली पंवर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवां थी। पाण जेके आहिनि उहे एनवायरमेंट एक्सपर्ट आहिनि। इन ते असां ॻाल्हाइण हिन टाइम ते ॾाढो ज़रूरी आहे, एनवायरमेंट ते स्पेशली छो जो हीअ जेका सूरत हाल आहे ऐं उन खां पोइ हिकदमि जेकॾहिं चऊं गर्मी अॼु जी ॻाल्हि करियां त कराची में अॻु थी कई वई आहे त 40 ताईं सेंटीग्रेड थी सघे थो। त मतिलबु तव्हां ॾिसो न बारिशूं गर्मी उन खां पोइ ॿोॾि इहे सभु शयूं गॾु पियूं थियनि। त एनवायरमेंट ते हींअर ॻाल्हाइणु उन ते नॉलेज हुजणु लाज़मी आहे। ऐं उन खां अलावा इन्हनि जी हिकिड़ी शख़्सियत जो ॿियो बि पहलू ॿुधाईंदी हलां त पाण जॾहिं बि को बि अहिड़ो कमु हूंदो आहे, काई ॻाल्हि हूंदी आहे, एप्रिसिएशन ज़रूरु ॾींदा आहिनि। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ो वॾो थी करे एप्रिसिएट करे त दिलि खे ख़ुशी थींदी आहे। मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं एप्रिसिएशन मिलंदी आहे
आहे ऐं उहो बि वॾनि खां। ऐं उन खां अलावा जेका ॿी महिमान शख़्सियत असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि उहे पाण ई माना नाले जी कंहिंजी इंट्रोडक्शन जी मोहताज न आहिनि, उन्हनि जो नालो ई काफ़ी आहे। मारवी अवान साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, हैदराबाद सां बिलोंग कनि थियूं ऐं वुमेन ते वॾो कमु कयो आहे। हिननि जो जेको कमु थियल आहे उहो साराह जोॻो आहे ऐं हर ॿिए ॾींहुं हुनजा स्टेटस वग़ैरह ॾिसंदी रहंदी आहियां। औरतुनि जी जेके आहिनि उहे दिलि जी राणियूं आहिनि चई सघां थी। मतिलबु उन्हनि जो जेको बि मसइलो थिए, का बि ॻाल्हि थिए, स्पेशली जेके वायलेंस थिए थी या जेके रेप केसिस थियनि था, उन्हनि में ई काफ़ी मदद कंदियूं आहिनि, मोटिवेट कंदियूं आहिनि। छो जो असां वटि ईअं थींदो आहे त औरतुनि सां जॾहिं इहे सूरत हाल थींदी आहे, इहे थींदियूं आहिनि उहे अॻियां न आहिनि ईंदियूं, पर हिननि ॾाढो सुठो क़दम खयों त पुलिस वटि वञण खां असां लाराईंदा आहियूं त हिननि वटि वञी करे पंहिंजा मसइला शेयर करियूं, मसइला ॿुधायूं त उहो ॾाढो सुठो रहंदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि हिमथाईंदियूं आहिनि, उन्हनि जा मसइला सॉल्व बि कंदियूं आहिनि। हिमथाइण त हिकिड़ी ॻाल्हि आहे पर सॉल्व बि कंदियूं आहिनि ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उन खां अलावा सोशल एक्टिविस्ट बि आहिनि ऐं हिन टाइम ते स्पेशल ट्रांसमिशन में घुराइण जो मक़सदु इहो हो त पाण जेके ॿोर मुतासिरी आहिनि उन्हनि ॾाढो सुठो कमु करे रहियूं आहिनि। पोइ उहा हैदराबाद जी अवाम हुजे या शोरो जी अवाम हुजे या जेके मैसेजिस वग़ैरह अचनि पिया उन्हनि खे अलॻि सां मदद करणु। छो जो हींअर ई मूं उन्हनि जो स्टेटस ॾिठो त 14-15 के माण्हू आहिनि, उन्हनि खे ज़रूरत आहे त तव्हां बोरियूं वग़ैरह ॾेई सघो था राशन जूं, त तव्हां ॾेई वञो। त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु वठनि कोन पियूं, ॾियण बि वञनि पियूं। मतिलबु उन्हनि जूं जेके वीडियोज़ वग़ैरह नज़र अचनि थियूं, लाइव वञनि थियूं, उन्हनि खे एंटरटेन कनि थियूं, उन्हनि सां मस्ती मज़ाक़। छो जो हीउ टाइम अहिड़ो आहे जंहिंमें असांखे घणे खां घणी काउंसलिंग जी ज़रूरत आहे, त उन्हनि जे विच में वेही करे उन्हनि जहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि। ऐं इन्हनि जी हिकिड़ी ॿी सुठी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पाण ॾाढी हंबल आहिनि। मतिलबु जॾहिं बि मिलियूं आहिनि ॾाढो प्यार सां, मुहबत सां, हुन जो ॻाल्हाइण जो अंदाज़ तव्हां जॾहिं ॿुधंदा तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। त इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो न, ॻाल्हाइण जा भले तव्हां केतिरो बि सुठो छो न ॻाल्हायो, पर तव्हांजो जेकॾहिं अंदाज़ तिखो आहे त उहा शइ दिलि ते नाहे वेंदी। अच्छा, के माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे त अलाए कॾहिं बसि कंदो, पर के माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि दिलि चवंदी आहे त इन्हनि खे ॿुधबो रहे ऐं बसि ई न कनि उहे कॾहिं। बिल्कुलु उहे ॻाल्हियूं दिलि वटां हूंदियूं आहिनि, उहे मन मोहींदियूं आहिनि ऐं उहे ॼाण वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में तव्हां अहिड़े क़िस्म जो को इशारो ॾिनो आहे। जी बिल्कुलु अहिड़े ई क़िस्म जो इशारो आहे ऐं तव्हां जॾहिं ॿुधंदा तव्हांखे पाणे ख़बर पइजी वेंदी। ॾाढो हंबल तरीक़े सां, ॾाढो प्यार मोहबत सां ॻाल्हाईंदियूं आहिनि। तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था प्रोग्राम में। ऐं उन खां अलावा प्रोग्राम में जी तव्हांखे ख़बर आहे पेट्रन असांजो अॼु असां माना कंहिं सिंगर ॿाहिरि खां नाहे घुरायो, छो जो मुंहिंजी दिलि वटां असां सभिनी खे पसंदि आहे, इरशाद खे पसंदि आहे, मूंखे पसंदि आहे, असां सभिनी खे, तव्हां सभिनी खे जेके सिंगर पसंदि आहिनि, सिंध जा नामियारा सिंगर ऐं उन खां अलावा म्यूज़िशियन उस्ताद बादल राई साहिबु असांजे सथ जा साथी बि आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं अव्हां खां ॾाढा सुठा सुठा सॉन्ग ॿुधण वारा आहियूं। ऐं उन खां अलावा एज़ ऑलवेज़ सिंधी टोपी में मोहम्मद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ढोलक ते आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। स्टार्ट तो ई कयूं था त बोर्ड जे हवाले सां ॿुधायो पिए पहिरियों त छा एक्टिविटीज़ आहिनि तव्हां हैदराबाद में जाम शुरू में? जॾहिं पहिरीं बारिशूं थियूं हुयूं, ऑब्वियसली ईद जे टाइम खां वठी बारिशूं त थियनि पियूं, असां हिनखे रूटीन जो ही समझूं पिया। लेकिन गॾो गॾु ऑब्वियसली नासिर साहब खे ख़बर आहे, आई एम अ ज़ूलॉजिस्ट एज़ वेल, त एनवायरनमेंट सां बि कनेक्शन आहे मुंहिंजो। त गॾो गॾु असां प्रेडिक्शन्स बि ॾिसूं पिया कि अच्छा बाबा कहिड़ा हालात थियण वारा आहिनि, छा आहे। ऐं असांजी याददाश्त खां 2010 जी बोर्ड अञा एतिरी रिमूव नाहे थी। असांखे यादि आहे इवन मां 2010 में उमिरि ते हुयमि पंहिंजी फैमिली सां, लेकिन उमिरि ते रवाना थियण खां पहिरीं असां पंहिंजा सॼा सामान शयूं मथे करे रखियूं, जीअं त को इलेक्ट्रॉनिक थी वियो, असांजा डॉक्यूमेंट्स थी विया। छो जो इहो हो असांजो घर हुसैनाबाद वारे पासे आहे, लतीफ़ाबाद, त इहो ॿुधण में अचे पियो कि बाबा वठो तव्हां, इहो रेड ज़ोन आहे। त उहे शयूं असांजी मेमोरी में मौजूदु हुयूं। त असां मां तव्हांखे इहो चवां थी कि हिकिड़ो आम इंसान थींदे असांखे इहो महसूसु थिए पियो कि इहे मुसलसल बारिशूं, इहे मुसलसल अलर्ट्स कोई ख़तरे जी निशानदही करे सघनि था। लेकिन 10 अगस्त खां पोइ जेको हाल थियो आहे सिंध जो, असां सभु ॼाणियूं था। लेकिन अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे कि हुकूमत जी तरफ़ां का प्रोएक्टिव अप्रोच असांखे नज़र न आई। एंड बिलीव मी पिरहे वी वर वेटिंग फॉर दैट, बिकॉज मां गवर्नमेंट सां पाण कम बि कंदी आहियां, सिंध पुलिस सां, वुमेन प्रोटेक्शन सेल्स जी सूरत में। छो जो इन्हनि सां अलॻि असां कमु करे नथा सघूं, हिननि खे ई बहितर करे असांखे कमु करिणो आहे। एक्सपेक्टेशंस पंहिंजी जॻह ते हुयूं, शायदि कोई उपा अचे, शायदि कोई अचे, कोई न आयो। तव्हां बिलीव कयो 12 अगस्त मूंखे अञा बि यादि आहे, छो जो 10-11 ते शदीद बारिश थी जेकी 12 ताईं न पई रुके। जॾहिं असां ॾिसूं पिया कि कीअं हाल बुरा थींदा पिया वञनि, त उन वक़्तु फर्स्ट स्टेज मां हुनखे चवंदमि। इन लाइ फर्स्ट स्टेज चवंदमि छो जो तॾहिं बोर्ड मुतासिरीन असां वटि शहरनि ताईं कोन पुॼी सघिया हुया। हू उते ई सुके वारे पासे वेंदा पिया वञनि, जीअं उन्हनि जा बरसाति सां ॻोठ भरिजनि पिया।
उन टाइम जेको कोविड-19 में असां यूथ सां कमु कयो, हिकिड़ो ग्रुप असां हलायूं पिया, हुनजो नालो आहे कोविड-19 एमरजेंसी अपडेट्स पाकिस्तान, जेको हाणे असां एमरजेंसी रिलीफ पाकिस्तान सॾायूं था। उन में 62,000 माण्हू असां वटि पूरे पाकिस्तान मां ऐड आहिनि ऐं उन्हनि ज़बरदस्त हेल्प कई हुई कोविड जे टाइम ते। त जेको फर्स्ट स्टेज हो उन में असां उन्हनि ई वॉलंटियर्स खे यूज़ कयो जेके कुझु जुडो मां हुया, कुझु जूही मां हुया। पोइ असां हितां हैदराबाद मां वेही करे उन्हनि खे फाइनेंस पिया कयूं कि बाबा मानी हलायो, मानी इन लाइ हलायो ताकी को बुख न मरे, मानी इन लाइ हलायो छो जो काठी आली थी वई ऐं उते माण्हू मानी पचाए कोन पिया सघनि, यानी चइबो आहे न बाबा मानी न खारायो, राशन ॾियो, राशन उन्हनि जे कंहिं कम जो न हो। सो दिस इज़ हाउ इहो असांजो एक्टिविटीज़ शुरू थियूं ऐं उहे अॼु वञी हिते बीठियूं आहिनि जॾहिं असांजी घिटियुनि जे गवर्नमेंट स्कूल्स में ऐं टेंट सिटीज़ बाय गवर्नमेंट माण्हू असांजे विच में वेठा अथव। हैदराबाद में हर ॿी घिटी में हाणे कैंप लॻो पियो आहे बोर्ड मुतासिरीन जो, त हाणे उहे जेके हैदराबाद पाण अञा ताईं रिलीफ कैंप्स हलनि, लतीफ़ाबाद में जेकॾहिं ॻाल्हि करियूं उहो पाण अञा ताईं वॾो पियो आहे ऐं कोटरी उनजो हाल। ऐं मां नासिर साहब के ऑफ द स्टेज इहो ई ॿुधायां पई कि लास्ट वीक मां ख़ुदा जी बस्ती कोटरी पहिरीं दफ़ा बोर्ड मुतासिरीन कोटरी में आया अथव, हैदराबाद में पोइ आया आहिनि। त उते मां उन्हनि वटि तॾहिं खां वञा पई, उन्हनि खे कॾहिं कंबल ॾियणु, जुतियूं ॾियणु, खाधो ॾियणु, डिफरेंट शयूं। हाणे असां उन्हनि खे अहिड़ो करे छॾियो आहे, काठियुनि जो इंतज़ाम कयो आहे, दाल चांवर शयूं प्रोवाइड था कयूं, पाण था पचाइनि, पोइ वधीक ख़ुशि पाण पचाइण में। मां तव्हांखे अॻियां हली ॿुधाईंदमि कि असांजी ग़लति डोनेशन सां कहिड़ा इशूज़ क्रिएट था थियनि। पंवर साहब सां गॾु पंवर साहब मूंखे इहो ॿुधायो त ही जेकी बरसातूं पयूं इन बरसातुनि जो ईंदड़ मुस्तक़बिल में माहौलियात जे हवाले सां ॻाल्हायूं त फ़ाइदो थींदो, नुक़सानु आहे, छा आहे? हाणे पहिरीं ॻाल्हि त क्लाइमेट चेंज जी जॾहिं पाण ॻाल्हि था कयूं या मौसमी तब्दीलियुनि जी, त इहा हिन सदीअ जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे। इहो को फिक्शन या को अफ़सानो कोन्हे, या हिकिड़ी हिन सदी जी वॾी रियलिटी आहे, असांखे तस्लीम करणी पवंदी। हाणे अचूं था त क्लाइमेट चेंज जा जेके ड्राइविंग फोर्सिस आहिनि उहे कहिड़ा आहिनि? उहे मोस्टली जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उहे इन में कंट्रीब्यूट था कनि ग्लोबल वार्मिंग में, क्लाइमेट चेंज में। ऐं उन में जेके ख़ासि करे फासिल फ्यूल जंहिंखे असां चऊं था, 3 मेजर फासिल फ्यूल आहिनि, जंहिंमें तेल आहे, कोयलो आहे ऐं गैस आहे, जेके तवानाई जा मेजर सोर्सिस आहिनि। ऐं जेका सॼी सनअती तरक़ी जेका यूरोप कई या अमेरिका कई आहे या ख़ुदि चाइना कई आहे, उहा इन्हनि एनर्जी जे वसीलनि खे इस्तेमालु करे कई आहे। त हिकिड़ो त उहो जेको दुनिया खे ॿिनि हिसनि में विराहे वियो आहे, हिकिड़ो त जेको सबबु आहिनि क्लाइमेट चेंज जा उहे इहे मुल्क आहिनि, ऐं ॿिया असां जहिड़ा ग़रीब मुल्क आहिनि जेके असां इन क्लाइमेट चेंज जा ग्लोबल वार्मिंग जा विक्टिम आहियूं, मुतासिरीन आहियूं। असांजो पाकिस्तान जो कंट्रीब्यूशन ग्लोबल वार्मिंग में तमामु घटि आहे, निग्लिजिबल आहे, जेतोणीकि आहे सही पर निग्लिजिबल आहे। ऐं उन जे करे हाणे सॼी दुनिया में इहा ॻाल्हि थी वई त जेके अक़वाम मुतहिदा जा जेके एग्रीमेंट आहिनि, जिन जो असां हिसो आहियूं, ख़ासि करे पेरिस एग्रीमेंट जो, उन में इहा ई ॻाल्हि आहे त जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि खे मिटिगेशन ते कमु करिणो आहे, माना ग्रीन हाउस गैसिस जो अख़राज खे घटाइणो आहे ऐं असांखे एडेप्टेशन ते कमु करिणो आहे। छाकाणि त क्लाइमेट चेंज हिकिड़ी हक़ीक़त आहे, असां पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज कयूं, पंहिंजो जेको इकनॉमिक मॉडल आहे ऐं ख़ासि करे जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे असांजो, रोड आहिनि, रस्ता आहिनि, पुलूं आहिनि ऐं रहायशी इमारतूं आहिनि, उन्हनि खे क्लाइमेट जे हवाले सां रिज़िलियंट करिणो आहे। इहे कुझु टर्म्स अहिड़ा आहिनि जेके असां क्लाइमेट चेंज में बार बार यूज़ कंदा आहियूं, एडेप्टेशन, मिटिगेशन, रेज़िलियंस। अच्छा, त एडेप्टेशन केतिरी थी पई असां वटि? हा, एडेप्टेशन असां वटि न हुजण जे बराबरि आहे, जी न हुजण बराबरि आहे। बल्कि असां छा कयो आहे, तव्हां ॾिसो त पाण वटि जेको कमु थिए थो फितरत जी माना अगेंस्ट, जी बिल्कुलु। तव्हां ॾिसो त 2010 जी बोर्ड में हिन बोर्ड में जेको फ़र्क़ु आहे उहो इहो आहे त 2010 जी बोर्ड में सिंध में सिंधू दरिया टोड़ी बंदि टुटो ऐं सॼी राइट बैंक जेका आहे सिंधू दरिया जी, उहो सेवण ताईं उहो पाणी पहुतो, कंदकोट खां टोड़ी बंदि खां जेको ट्रेवल कंदो सॼी राइट बैंक मुतासिर थी। वरी अञा 2010 में उन मां असां रिकवर कोन थियासीं, त वरी 2011 में जेको बरसातूं पयूं सांगड़ में, नवाबशाह में, मीरपुर ख़ास में, त वरी 2011 में लेफ्ट बैंक ऑफ इंडस मुतासिर थी। हिन साल जेका आहे तव्हां ॾिसो त अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं इंडस रिवर खे को किथां को ब्रीच कोन थियो आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो? जी गुलरेज़ अली चाटियो ॻाल्हायां थो लाड़काणे शहर खां। अच्छा, छा सूरत हाल आहे लाड़काणे जी? लाड़काणे जी सूरत हाल त इंतहाई ख़राब लॻी पई आहे, सेवरेज जो निज़ाम सही न आहे, बरसातूं थियूं, इलाही मतिलबु तबाही नुक़सान थिया माण्हुनि जा। अञा ताईं लाड़काणे जे काफ़ी इलाइक़नि में बरसात जो पाणी बीठो आहे रोडनि ते।
चवंदा आहिनि त लाड़काणो पहिरें सां माशाल्लाह लाड़काणो पहिरें सां हुयो लेकिन बरसाति खां पोइ लाड़काणे जी हालत इंतहाई ख़राब लॻी पई आहे सॼे शहर में। अवां महफ़ूज़ वेठा आहियो? बस इलाही जाम थिया आहिनि, दीवारूं किरी पयूं आहिनि, मतिलबु इंतहाई नुक़सान थिया आहिनि। अलहमदिल्ला असांजी जॻह त कुझु माना मथे आहे छो त पाणी न आयो, बाक़ी जेका असांजी जॻह हेठाणी वारी उहा सॼी किरी पई आहे, दीवारूं वग़ैरह किरी पयूं आहिनि। ओड़े पाड़े में इलाही नुक़सान थियो आहे। बस दुआ इहा आहे रब साईं खां त अलाह साईं सभिनी खे महफ़ूज़ रखे, आमीन ऐं अलाह साईं सभिनी खे पंहिंजी अफ़्ज़ो अमान में रखे। वॾी महिरबानी साईं तव्हां कॉल कई, बसि वस वारनि खे शाल सम्झ में ॻाल्हि अचे। लाड़काणे मां इहा ताज़ी सूरत कल्ह ॿुधाईसीं त मोज़म अब्बासी साहिब हुतां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। इहो इन जे करे ॾिनी अथई, शायदि हुनजे ज़हन में का नेकनीयती हुजे, पर के वरी चवनि था त ईंदड़ सियासत जी तयारी आहे। पर हिन वक़्तु जेको सीनरियो इहो आहे त मोज़म अब्बासी साहिबु जेको GDA तरफ़ां हुयो ऐं उन इस्तीफ़ा इन जे करे ॾिनी आहे त असां पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे वोटरनि जी, पंहिंजे तक जी ख़िदमत न करे सघिया आहियूं, असीं फेल विया आहियूं। करण बि ईअं खपे जॾहिं तव्हां करे ई नथा सघो, इलेक्टेड इन जे करे हूंदा आहिनि। पंहिंजी जेका आहे सा इहा ॻाल्हि रखी करे हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जंहिंखे लाड़काणे जो आवाम ऐं ख़ासि तौर सिंध जो आवाम ॾाढो साराए रहियो आहे। त ॿियनि खे बि ईअं करिणो घुरिजे। सुधरियल मुल्कनि में ईअं इस्तीफ़ाऊं ॾेई छॾींदा आहिनि वज़ीर, जॾहिं उहे पंहिंजी जेका आहे सा जेका शपथ चऊं, जेको वचन चऊं, जेको हलफ़ चऊं, उन ते पूरो न पवंदा आहिनि। सेल्फ अकाउंटेबिलिटी पंहिंजी कोन थी थिए अकाउंटेबिलिटी त तव्हां बैक ऑफ थी ॿिए कंहिंखे मौक़ो ॾियो, उहो अची करे सर्व करे। सही कॉल वठूं था। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, केरु पिया ॻाल्हायो? ना गुलाम असगर रिंदर को ठंडो सुमा को संजोरो जिले में रहता है। अच्छा अच्छा, छा हाल वाल आहे साईं तव्हांजो पंहिंजो ऐं तव्हांजे शहर जी छा सूरत हाल आहे? हेलो हेलो जी साईं, श्याम भाउ नवाबशाह जे लाइ निकितो हुओ, रस्ते में हिकिड़ो स्टॉप आहे गुपचाणी, मेन रोड जेको सांगड़ खे नवाबशाह सां जोड़े थो, हुतां सिमनालो टुटल हुयो ऐं सिमनाले जी कंडीशन इहा तक़रीबन 1 खां 1.5 किलोमीटर जेको आहे पाणी रोड जे मथां गुज़री रहियो, विच में काफ़ी सारा ॻोठ ज़ेरे आब अची चुका ऐं ॿियो त ठहियो कब्रिस्तान, जेको कब्रिस्तान बि ज़ेरे आब अची वियो ऐं कई माण्हू जेके मूं ॾिठा यकीन थियो त रोड जे मथां वीचारा पंहिंजे बचनि खे वठी करे तरपाल वग़ैरह किथे के खटुनि जी छांव करे वेठा, माल मवेशी हुननि जी कंडीशन इहा ई। शाम जो महिल नवाबशाह खां वापसि आयसि, यकीन थियो मच्छरनि जी एतिरी त बर्बादी थी, आसमान तां बारिश रसंदी आहे न, इहा कंडीशन हुई मच्छरनि जी। बख़ुदा मूंखे दिलि में सोचनि त मूंखे हितां गुज़रंदी इहा कंडीशन थिए पई, जेके माण्हू राति जो टाइम स्पेंड कंदा पंहिंजे बचनि सां, पंहिंजे माल मवेशियुनि सां, पंहिंजे इज़तुनि सां, हिन लाइ केतिरो मुश्किल आहे। कंहिं बि अगरि असीं पंहिंजे पाण खे हिन कंडीशन ते रखूं था त को बि ग़यूर इंसान, चाहे को अमीर हुजे या ग़रीब हुजे, हुनखे पंहिंजा नंग, पंहिंजियूं माऊं, भेणूं, धीअरूं, बच्चा, हुनखे वठी अची रोडनि ते वेहण, हुनजे लाइ सम्झो जीअरे मरण आहे। साहिब इक़्तिदार माण्हू आहिनि, अफ़सोस आहे हुननि ते ई त ज़रदारी साहिब जे लाइ को आहे ऐं बग़ैर के मतिलबु निकिरे बि इहा ॻाल्हि कयां थो, ज़रदारी साहिब जिते ख़ुदि हिन इलाइक़े में रहे थो, काफ़ी सारा ॻोठ आहिनि, अगरि शेल्टर वग़ैरह ठाहिनि स्कूलनि में, काफ़ी सारियूं अहिड़ियूं जेके जॻहियूं आहिनि जिते हिननि माण्हुनि वीचारनि खे शिफ्ट कनि, उन्हनि जी का दादरसी कनि, लेकिन को बि हिते दादरसी करण वारो कोन्हे को। हींअर बसि मौला माफ़ी ॾे बाक़ी अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, करम करे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां ऐं साहिब इक़्तिदार जेके माण्हू आहिनि सांगड़ जा आहिनि ऐं जेके ईअं खणी जेके रिस्पॉन्सिबल आहिनि, उन्हनि खे घुरिजे त मेडिकल जूं टीमूं कढनि जेके हंधनि ते वञनि ऐं हिननि खे जेको आहे रिलीफ जेको आहे फराहम कनि ऐं हिनजी दादरसी कनि। ऐं यकीन कयो त ॿियो त थियो इमदाद जेको फूड पैकेज आहे उहो माण्हू कोन मिलियो आहे, न को मेडिसिन जो, न की को मॉस्किटो नेट्स वग़ैरह कुझु बि कोन्हे को। सही सही बसि साईं छा थो करे सघे, वॾी महिरबानी साईं। बसि हाणे इहो आहे त इहो अलाह ताला तरफ़ां तव्हांखे इशारो आहे, ॾेखारो आहे त ईंदड़ जेका हुकूमत हुजे उहा पाण सिलेक्ट कजो सुठे नमूने सां। चवंदा आहिनि न जॾहिं ॼट तोते हुकुमरान थींदा त पोइ छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं हीअ जेकी नंढड़नि ॿारनि जूं कीहूं आहिनि, दाऊं आहिनि, मच्छरनि जी जेका पट आहे, ऐं इन में ख़ासि तौर ते जेकी बेज़ुबान जानवर बीठा आहिनि न, उहे कंहिंखे चई बि नथा सघनि, उन्हनि जे मथां जेको मच्छरनि जो मारो आऊं ॾिसी, फुटेजिस ॾिसी, फोटोज़ ॾिसी आऊं रहां थो। सो हीअ कॾहिं सदाऊं इहे आऊं ज़रूरु अर्श ताईं पहुचंदियूं ऐं इन्हनि ज़ालिम हुकुमराननि जो अंत ज़रूरु ईंदो। मुंहिंजो इहो ईमान आहे, यकीन आहे। असां बसि राइट टू वोट जेको आहे न उहो सही यूज़ करियूं। सही सही। हिते शॉर्ट कमर्शियल हिकिड़ो ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, मौज़ महिमान गॾु आहिनि, कचहरी कंटिन्यू रखंदासीं, गॾु रहिजो। सिंध पई थी सॾे, केरु मूंखे अॾे, सिंध पई थी सॾे।
सिंध पई थी सॾे केरु मूंखे ॾे मारू विया सभु छॾे सिंध पई थी सॾे। हाणे सिंध जे सॾ में हाणे थोरी देरि पहिरियां जी ख़बर इहा आहे त गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल पाकिस्तान पहुची चुको आहे। हाणे उमेद कयूं था त जेकी हरू भरू जा जेकी कट हणी करे पाण खे असांखे तव्हांखे वोड़ायो वियो आहे ये कट हाणे त बंदि थियणो घुरिजनि। जो सेक्रेटरी जनरल पहुची वियो हाणे कमु सेट थी वेंदो। अलाह करे हू चेक एंड बैलेंस रखे। ईअं न दोरो हणी करे जहाज़ में वेही करे वञी हलियो वरी उहा ई शइ थींदी या इमदाद जेको आहे न अहिड़नि माण्हुनि खे हैंड ओवर करे वञे जेके उहे सिर्फ़ु पाण कॾहिं वरी इहो ख़्यालु थींदो आहे त इहा ई घड़ी शायदि असां चाहियूं पिया इहो ई वक़्तु चाहियूं पिया त इहे जेकी गॾियल क़ौमुनि जा माण्हू आहिनि या जेकी आला जेकी कुवतूं आहिनि या जेकी इहे ख़ासि माण्हू आहिनि इहे पहुचनि त उनखां पोइ वरी पंहिंजो पाण खे सेट करे वठूं। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे मतिलबु ॿियो को माण्हू इंटरनेशनली अचे थो असां वटि असांजे मुल्क ते करे थो अलाह ही अहिड़े सूरत हाल में ही हीअं माना असां ते रहम छो केरु खाए। हालांकि असां डेवलप्ड कंट्री BBC जी वीडियो ॾिठी उन में पाण कीअं बुखिया था लॻूं। अलाह माना मूंखे ॾाढो पंहिंजो पाण ते शर्म पियो महसूसु थियो अहिड़े क़िस्म जी असांजी हालत आहिनि। पोइ छो न इंटरनेशनली एयरपोर्ट ते असांजो चेक इन बैलेंस कयो वञे असांजा बाक़ाइदा असांखे अलॻि बिहारियो वेंदो आहे त तव्हांजो असां चेक इन बैलेंस करियूं उनखां पोइ तव्हां अॻियां वधो। बहरहाल महिमान मौजूद आहिनि आख़िर में कुझु कचहरी कईसीं तव्हां ॿुधायो पए त सही तरीक़े सां डिस्ट्रीब्यूट नथो थिए। सभिनी खां पहिरीं त असां सारींदासीं उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके अॻियां वधी करे दिलि खोले डोनेशन्स कई अथनि। हर माण्हू तव्हांखे नज़र ईंदो। इवन मूंखे हैरत थी थिए कि जेके कचिरो मेड़ण वारा कराची हैदराबाद में नंढा नंढा ॿार आहिनि उहे बि पैसा ॾियनि था छो जो दर्द महसूसु कनि था न। बुख त असां जेके हिते वेठल आहियूं बुख त असां ॾिठी न आहे कि राति बुख हूंदी कीअं ॿ ॾींहं बुख हूंदी कीअं त उहा तकलीफ़ बि सम्झी करे उहे बि अॻिते वधिया आहिनि। हाणे इहो असांजो मज़हब आहे इहो असांजो हिकिड़ो कल्चर आहे उन में महिमान नवाज़ी आहे मोहब्बत आहे ॾुख में साथ ॾियणु आहे लेकिन इन जज़्बे खे बहितर तरीक़े सां एड्रेस कीअं कयो वञे। हाणे जॾहिं शुरू में खाधो खाराइण जो सिलसिलो हलियो तव्हां मूंखे ॿुधायो कोई तव्हां या मां 10 ॾींहं ताईं बिरयानी खाई सघूं था तेल ऐं मसालनि वारी जेको मेजॉरिटी माण्हू सुबुह शाम मेजॉरिटी माण्हू जेके कैंप में बीमार थिया आहिनि जेके पोढ़ा आहिनि ॿारड़ा आहिनि उहे त मानी खाई न सघिया आहिनि उन गिह ऐं मसालनि जी वजह सां। हर कंहिंखे अलॻि अलॻि मसलो आहे बिल्कुलु सही। ऐं उन खां पोइ दिलि बि उकताइजी थी वञे तबियत बि ख़राब थी वञे वरी तव्हां वटि उते न दवाऊं न डॉक्टर पुगाइनि न छा। उन खां पोइ हाणे फॉर इंस्टेंस मां वटि 20,000 रुपया आहिनि मूंखे हिकिड़े 300 माण्हुनि जे कैंप में मानी करणी आहे। हाणे उन्हनि 20,000 मां हिकिड़ी दफ़ा देग खाराए तस्वीरूं कढाए हलो जी भई अलाह सवाब ॾींदो। वाई आई एम नॉट यूज़िंग माई ब्रेन वी शुड बाय सम ड्राई स्टफ छो जो बिरयानी हो रखी ॿिए ॾींहुं 3 ॾींहं मानी न मिलंदी न खाई सघंदा हो धप करे वेंदी लेकिन ड्राई स्टफ उन्हनि खे हफ़्तो ताईं ज़िंदा रखी सघे थो। त इहे जेकी स्मार्ट मूव्स आहिनि इन्हनि जी शदीद कमी आहे। मां हिते कैंप्स जेके डॉक्टर्स जा लॻाया आहिनि असां बि लॻाया आहिनि लॻाइण बि वारा आहियूं उन में बि मसइलो अथव। अच्छा हिकिड़ो त मूंखे फीडबैक मिलियो अधी जेसि ताईं असांजे ॿारड़े खे सुई कोन थी लॻे उहो ठीकु कोन थो थिए छो जो बहिराड़ी जो इहो कॉन्सेप्ट आहे न अधी गोरी ॾेई हलिया था वञनि त मां इहो ई चवंदमि डॉक्टर्स खे कि बाबा इफ दे वांट इन लिक्विड स्टफ उन्हनि खे खपे ट्रीटमेंट त तव्हां उहा ई ट्रीटमेंट उन्हनि खे ॾेई सेटिस्फाई कयो नंबर 1। नंबर 2 हिकिड़ो कैंप लॻो उन में एक्सपर्ट डॉक्टर्स कोन आहिनि उनमें जेके हाउस जॉब कनि था जेके न्यूली पास्ड आहिनि भई इंसान आहिनि को जानवरनि जो टेस्ट थोरी थो थिए। इन शइ खे हुकूमत जेको सिहत खातो आहे उहो इंश्योर करे कि जिते बि लॻनि था कैंप्स उहे वाकई डॉक्टर्स आहिनि किथां जा डॉक्टर्स आहिनि उन्हनि जे जज़्बे खे असां सलाम था कयूं लेकिन प्लीज़ एक्सपेरिमेंट न कयो इन्हनि ग़रीबनि ते। हिकिड़ी बि ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि तव्हां हिकिड़ो कैंप लॻायो तव्हां माण्हुनि खे उते ॾिठो अच्छा एमरजेंसी लाइ का तयारी कोन अथव पेनाडोल जी गोरी जेतिरो आहे खंघि जे शरबत जेतिरो आहे पेट जे सूर जेतिरो आहे जेके शुगर जा पेशेंट आहिनि जेके हेपेटाइटिस सी जूं पेशेंट्स आहिनि आंडनि जा ऑपरेशन कराए पंहिंजा इहे सॼा कटियल पेट खणी वेठियूं आहिनि कि बाबा महीनो पहिरीं थियो बोर्ड आई रुली विया आहियूं मानी बि नथा खाई सघूं उन्हनि खे प्रॉपर लिस्टिंग करे एड्रेस कयो वञे। ऐं ॿी ॻाल्हि 1 मेडिकल कैंप इज़ नॉट इनफ उहे जेकी मेडिकल टीम आहे उहा फॉलोअप कैंप्स बि त हणे कि बाबा जेकी गोरी ॾिनमि 4 ॾींहंनि खां पोइ न असर बि कयो या
न कयो तव्हां ईअं बेयारो मददगार छॾे वरी तव्हां ॿी जॻह ते तस्वीरूं ऐं कैंप हले थो त मां सिर्फ़ इहो चवणु चाहींदमि कि तव्हांजे जज़्बे के सलाम लेकिन ऑर्गेनाइज्ड वे में असां जेसि ताईं कमु नथा करे सघूं जेसि ताईं सभु ऑर्गेनाइज़ेशन वन टेबल ते न ईंदियूं जेसि ताईं हुननि जी नेगोसिएशन टेबल टॉक न थींदी ऐं नीड बेस असांखे असेसमेंट करे पोइ पंहिंजे रिसोर्सिस खे यूटिलाइज़ करिणो आहे ताकी बहितर तरीक़े सां शयूं बहितर माण्हुनि मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॾींदमि कल्ह असां वटि 100 हंध हुया बिस्तरा मोटियूं चादरूं हेठि बि विझो मथां बि पायो छो जो राति जो सी बि थी थो वञे अक्सर खुली छतुनि जे हेठां ॿार आहिनि अच्छा असां छा कयो असां नज़रत कॉलेज वारे कैंप वियासीं हिकिड़े कमरे में असां वियासीं सिर्फ़ु इहो ॾिसण रिलियूं अथनि हंध अथनि छो जो असां वटि कंहिंजी अमानत आहे उहा असां उनखे ॾियूं जंहिं वटि रिली कोन्हे त इहा असांखे नीड असेसमेंट थी वेंदा थोरी महिनत थींदी अदा लेकिन असांजी जेकी रिसोर्सिस आहिनि उहे सही जॻह ते लॻी वेंदियूं आहिनि उते नज़रत कॉलेज में चयनि कि अदी हिकिड़े वक़्त जो मानी मिले थी ॿिए जी ख़बर न आहे कुझु त असांजो दिलि उन टाइम चयो कि सुभाणे जी मानी असां कंदासीं बट उहा ई जेकी मां तव्हांखे हीअं ॻाल्हि ॿुधाई कि असांजे दिलि में आयो कि वाई नॉट टू बाय बिस्किट्स चणा जूसिस खीर ताकि हे जॾहिं मानी न मिले तॾहिं ड्राई स्टफ खाई वठनि सो दिस इज़ हाउ बाक़ी टेंट सिटीज़ जेके गवर्नमेंट जा आहिनि उन्हनि जे लाइ बि क्विकली तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि मां पर्सनली बि विज़िट कया आहिनि तारीफ़ करणु चाहींदमि कि हिकिड़ो सुठो मॉडल ठाहियो वियो आहे लेकिन अञा सहूलियतूं उते पूरे तरीक़े सां कोन्हनि इहे ज़ील पार्क में ठाहियो वियो आहे एसी सभु असां सां कॉन्टेक्ट में आहिनि टंडो जाम में ठाहियो वियो आहे उते जी एसी लतीफ़ाबाद में ठहियल आहे कासाबाद अच्छा मेन इशू छा आहे अञा ताईं उन्हनि जी पॉलिसीज़ प्रॉपर डिक्लेयर न थियूं आहिनि जेसि ताईं तव्हां टेंट सिटी ठाहे पॉलिसी न ॾींदा तेसि ताईं जेको अथॉरिटी आहे इंचार्ज आहे उहो कीअं अकोमोडेट कंदो माण्हुनि खे नंबर 1 नंबर 2 टेंट्स जे अंदरि प्रेग्नेंट मायूं बि आहिनि ॿार बि आहिनि ऐं जेकी उनजी जेकी सरफेस आहे न उहा अनइवन आहे पत्थर आहिनि ऊची नीची आहे हाणे हुन ते हिकिड़ी तरपाल विछियल आहे केरु माण्हू कीअं थो सुम्ही सघे कंहिं वटि हंधु आहे कंहिं वटि हंधु कोन्हे ऐं हिकिड़ी खट हर हुन में कैंप में हाणे खट ते उनजी बि हालतूं कुझु जूं ठीकु न हुयूं हाणे प्रेग्नेंट वुमेन्स जेकियूं आहिनि न उहे ॾाढियूं ॾुखियूं थियूं अथव उहा औरत जेकी हमल सां आहे उहा तमामु घणी ॾुखी थी आहे हिकिड़ी पोड़ी माई सां मां मिली हुयमि अम्मा सां कोटरी ख़ुदा जी बस्ती वारे स्कूल में उनजी टंग भॼी पई छो जो हुनखे ॻोठ मां शी इज़ अराउंड 85 years old ऐं उनखे उनजा पुट तमामु मुश्किल सां खणी आया उन बोर्ड मां कढी ऐं उन दौरान उन जूं हॾियुनि ते फ्रैक्चर्स अची विया आहिनि त अहिड़ा केसिस असां वटि मौजूद आहिनि अच्छा हिते त कैंपुनि में डिलीवरीज़ बि थियूं आहिनि डिलीवरीज़ थियूं असां न्यू बॉर्न बेबीज़ खे ॿार ॾिना आहिनि उन्हनि जूं छटियूं कयूं आहिनि महसूसु करायूं था उन्हनि खे कि तव्हां के घर जहिड़ो माहौल ॾियण जी कोशिशि कयूं था लेकिन पर हिकिड़ी नीड न आहे देयर आर मल्टीपल नीड्स इवन असांजी वुमेन प्रोटेक्शन सेंटर औरतुनि जी ख़ासि नीड्स लाइ असां हिकिड़ी कैंपेन शुरू कई आहे जंहिंमें असां औरतुनि सां हर कैंप में अलॻि वेही ॻाल्हायूं था छो जो जॾहिं बुख आहे त ऐं औरत पंहिंजी नीड्स थी ॿुधाए पंहिंजे पीउ खे भाउ खे माउ खे मतिलबु चुप करे वेह हिते मानी नथी मिले तोखे तुंहिंजूं नीड्स खपनि त असां उन्हनि खे थोरो इनकरेज कयो छो जो हेल्थ ऐं सफ़ाई अगर न हूंदी त हू वधीक अहिड़े मर्ज़नि जे अंदरि मुब्तला थींदा जेके सही कोन आहिनि असांजे लाइ पवन साहब ॾाढी सुठी कचहरी थी करे भेण त माना दिलि नथी चए त बसि कयूं न छा ॻाल्हि आहे असांखे इहो ॿुधाइजो त ॾिसो कैंप्स वग़ैरह लॻल आहिनि ठीकु आहे पर सर केसि ताईं माना असांजा नौजवान वञनि पिया या जेके बि कमु कनि पिया केसि ताईं कंदा मतिलबु महीनो 2 महीना 3 महीना पोइ त आख़िर उहे बि थकंदा उन्हनि जा पंहिंजा बि शेड्यूल्स आहिनि कल्ह असां वटि स्टूडेंट्स आया हुआ त उन्हनि छा पिया चयो असां लॻाए वेठा आहियूं 2 महीननि खां त मुतासिर थिए थी उहे कॾहिं त थकंदा न त माना हिकिड़ो प्रॉपर वे छा आहे हिन शइ जो ॻाल्हि इहा आहे त जेका जीअं मूं चयो पियो त 2010 जी जेका बॉडी उहा एरिया स्पेसिफिक हुई 2011 जी बि एरिया स्पेसिफिक कुझु मख़सूस ज़िला पर हिन दफ़े जेको आहे सो पूरी सिंध मुतासिर थी आहे ठीकु आहे त उनजो जेको वॉल्यूम आहे डिज़ास्टर जो तमामु वॾो आहे स्केल तमामु वॾो आहे त रिस्पॉन्स बि उन लेवल जो हुजणु खपे न ठीकु आहे न असां हमेशह डिज़ास्टर खे एडहॉक तौर वरितो आहे ऐं हमेशह रिएक्टिव अप्रोच रही आहे प्रोएक्टिव अप्रोच न रही आहे जीअं हिते ॻाल्हि थींदी रही आहे त असांखे मौसमियात खाते अॻुवाट इतला कोन हो मां त सम्झां थो त मौसमियात खाते जो जेको सिस्टम आहे हाणे काफ़ी बहितर थियो आहे ऐं उनजी फोरकास्टिंग हाणे इम्प्रूव थी आहे त असां उनखे पंहिंजो फैक्टर नथा कयूं पंहिंजी डेवलपमेंट में पंहिंजी डेली लाइफ में ठीकु आहे न जीअं ॿाहिरि जो तव्हां यूरोप में या अमेरिका में सुबुह जी शुरूआति थींदी आहे पहिरीं वेदर ॾिसी पोइ निकिरंदा आहिनि
ठीकु आहे। असां वटि अञा हालांकि हाणे वटि हर कंहिं वटि मोबाइल आहे, उन में बि वेदर अचे थो, ठीकु आहे, ऐं उहो काफ़ी हाणे एक्यूरेट अचे पियो। त उन वारे सां ॾिसूं त हाणे असांजी राइट बैंक ॾिसो उहा 2010 में मुतासिर थी, वरी हींअर तव्हां ॾिसो मंछर खां कट लॻा त हीउ सॼो सेवण तालको, अॻियां इंडस मेहड़ ऐं जो ही खैरपुर नाथन शाह ॾिसो, खैरपुर नाथन शाह ॾिसो 2010 में बि ॿुधो वरी शहर सां वॾो अलमियो आहे। इन जो हिकिड़ी ॻाल्हि त ही क्लाइमेट चेंज असांजी वाज़े थी करे त जेको करंट जेको डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो कंहिं बि लिहाज़ खां सस्टेनेबल न आहे, कंहिं बि लिहाज़ खां क्लाइमेट रिज़िलेंट न आहे। त असांखे हाणे जेका बि इन्वेस्टमेंट करणी पवंदी उहा पंहिंजे क्लाइमेट जे हवाले सां, मतिलबु चवंदासीं पाणी जो मक़दार तमामु घणो अची वियो, असां उनखे माना फोरकास्ट न पे करे सघियासीं। पर तव्हां ॾिसो त असांजो जेको राइट बैंक आहे इहो, ऐं बल्कि पूरी सिंध, तव्हां ॾिसो त असां वटि जुलाई ताईं सिंध में पाणीअ जी जेको आहे शॉर्टेज हुई, जुलाई जे शुरू पहिरें हफ़्ते ताईं, बल्कि सभु दाऊं करे फेसबुक ते असीं बि रड़ियूं कयूं पीअण जो पाणी कोन हो। त सिंध छाकाणि त लोअर रायपेरिन आहे, इंडस जी बि असां आख़िर में पुछड़ में आहियूं, त असां वटि ॿ फिनामिना आहिनि, या त असां सुकी था मरूं या ॿुॾी था मरूं। त असांखे ड्राउट जे हवाले सां कमु करिणो पवंदो, ऐं असांखे फ्लड मैनेजमेंट, हाणे जीअं मूं ॻाल्हि कई राइट बैंक में वटि असां वटि जेको मंछर खे इम्प्रूवमेंट करण जे हवाले सां हिकिड़ो वॾो मनसूबो ठाहियो वियो, बदकिस्मती सां उहो 25 सालनि खां अञा ताईं मुकमल न आहे, जंहिंजो नालो आहे राइट बैंक आउट फॉर ड्रेन। त उहो जेको सिम नालो आहे उनखे मंछर खे बाईपास करे ऐं उनखे घारो क्रीक में उनजो छोड़ करणो आहे, उहो 25 सालनि खां अञा ताईं वर्क इन प्रोग्रेस आहे। अहिड़े नमूने सां वरी तव्हां लेफ्ट बैंक ते वञो त उते LBOD जे नाले सां ड्रेनेज जो मनसूबो आहे, लेफ्ट बैंक आउट फॉर ड्रेन। त इन्हनि मनसूबनि असांखे फ़ाइदो ॾियण जे बदिरां नुक़सान वधीक, बचाव बंदि रहंदो, नुक़सान वारा बंदि थी विया। त उहे जेको सिम नाला उल्टा पिया वञनि, ऐं जेके नेचुरल जेके पुराणा दरिया हुआ, हाकड़ो या पुराण जा जेके वहकरा हुआ, उन्हनि ते असां इंक्रोचमेंट करे छॾिया, उन्हनि ते असां कब्ज़ा करे छॾिया आहिनि। त ज़ाहिर आहे त नेचर जेको आहे उनखे त पंहिंजा रस्ता खपनि, ऐं पाणी जा जेके कुदरती लंघन या जेके वहकरा उहे बंदि कया विया, ऐं हाणे पाणी पंहिंजो राइट ऑफ वे पियो वठे, पाणी पंहिंजो राइट ऑफ वे वापसि पियो वठे, ठीकु आहे। त असां तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ो मिसाल जेको अक्सर मां ॾींदो आहे, त अंग्रेज़नि जॾहिं रेलवे लाइन विछाई कराची खां कोटड़ी ताईं, त उन वक़्तु बि हुननि जेके कोहिस्तान मां नयूं ईंदियूं हुयूं त उन्हनि जी स्टडी कई, ठीकु आहे, पुलियूं ठाहियूं जंहिंखे असां लोकल लैंग्वेज दरियूं चवंदा आहियूं, ठीकु आहे। त हे 20 दरी आहे, 10 दरी आहे, असां कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं, सोचींदा आहियूं हिते त का शइ न आहे, हिते ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी, उन ज़माने में शायदि उन्हनि हिकिड़ो फोर्स ई कयो। 1861 में या 1850 में हुननि इहो वॉल्यूम ऑफ वाटर स्टडी करे उनजे बेसिस ते उनजी डिज़ाइन कई आहे, त हिते हेतिरो पाणी ईंदो, हिते हेतिरो पाणी ईंदो। अच्छा, कराची खां कोटड़ीअ ताईं 32 ब्रिजिस ठाहियूं वयूं, वरी कोटड़ीअ खां वठी जेका कोयटा लाइन थी वञे उन ते बि उहे ठाहियूं वयूं, प्रोग्राम रखियो वियो। पर तव्हांखे काफ़ी हदनि ते हाणे उन्हनि ते इंक्रोचमेंट नज़र इन हवाले सां कल्ह दोस्तनि स्टेटस पे छॾिया त ॿिया चरिया हो जेकॾहिं अंग्रेज़नि जा नक्शा कढी करे वरी सुठे तरीक़े सां उहे लंगर ॾिसो किथां किथां कुदरती तरीक़े सां वञे पियो, त उहो सॼो सवलाई थी। अंग्रेज़नि ई करे विया आहिनि, असांजे पाकिस्तान ठहण खां पोइ कहिड़ी डेवलपमेंट नासिर साहब हिकिड़ी ॻाल्हि ऐड रुगो करणु चाहींदमि, अॼुकल्ह इहो जेको असां ॾिसूं था वॾे वज़ीर साहब बीठा आहिनि, चेयरमैन बिलावल साहब बीठा आहिनि, सभु बीठा आहिनि ऐं नक्शा साम्हूं खोले करे ॿुधाइनि था की बाबा पाणी किथां छॾिणो आहे। नो एनवायरमेंटल एक्सपर्ट was present there, त असां रुगो इहो सवाल था कयूं कि इहे डिसीजन्स जेके एक्सपर्ट्स आहिनि, पढ़िया आहिनि, डिग्रियूं हासिल कयूं अथनि, असांजे मुल्क में एॾा PhD मौजूद आहिनि, why you are not involving them in the process? सीरियसली अगरि कोई हिकिड़ो पेशेंट आहे कैंसर जो ऐं वेठा करे मुल्क जा लीडर्स ॿुधाइनि कि हिनखे कहिड़ी दवा ॾियणी आहे, इन वक़्तु पाकिस्तान जो उहो हाल थियो अथव, जो कमु कोन्हे, इहो एक्सपर्ट्स जे ओपिनियन जो असांजे यूनिवर्सिटीज़ में डिपार्टमेंट ई न आहे हिननि में स्टडीज़ थींदियूं रहियूं आहिनि, त उहे एक्सपर्ट्स खे हमेशह इन्वॉल्व कंदा हुया। बट हियर पॉलिटिशियन आई डोंट नो, बट मां मिनिस्ट्रीज़ में बि अक्सर ॾिसंदी आहियां कि उन्हनि माण्हुनि वटि मिनिस्ट्री हूंदी आहे जंहिं वटि उनजी नॉलेज ख़बर ई न हूंदी, IT जो मिनिस्टर IT जे बारे में कुझु ख़बर न आहे। फ्लड जे हवाले सां डिजास्टर कॉल वठी वठो, कॉल आई है जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, शहर कंबर खां सनावला गोपांग तो ॻाल्हायां। अच्छा जी गोपांग साहब, कीअं आहे उते जी सूरत हाल? कंबर शहर में कुझु माण्हू असांजा गवर्नमेंट जेके स्कूलनि में वेठा आहिनि ऐं बरसाति जे सबबु घणा ई घर किरी पिया, मुंहिंजा मामा उन्हनि जा बि घर वग़ैरह हाल थी पई। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी उन्हनि खे ग़रीबनि खे घर ठाराए।
बस ऐं कुझु माण्हू रोडनि ते वेठा आहिनि पर जेके कंबर शहर में कुझु मथाणी वारी जॻह आहिनि उते पाणी न आहे बाक़ी चौफेर पाणी आहे। ओहो कुझु माण्हू रोडनि ते वेठा आहिनि कुझु स्कूलनि में वेठा आहिनि ते बिजली कान्हे पाणी जी सहूलियत कान्हे वीचारा ॾाढी तकलीफ़ मां गुज़रनि। अच्छा उते जी जेका लोकल गवर्नमेंट आहे उहा कमु करे रही आहे उते लाइ? कुझु नुमाइंदा आहिनि जेके कमु कनि था बाक़ी अक्सर न आहे। चलो वॾी महिरबानी। सॼी सिंध जी इहा सूरत हाल आहे। पाण वटि कुझु थिए नथो। पाण जेकॾहिं ॾिसंदा आहियूं जेकॾहिं का जॻह पवंदी आहे झुरी पवंदी आहे उनजो मालिक मकान उनखे ठाहिण जी कोशिशि कंदो आहे। पाण वटि पंहिंजी सिंध में खोड़ सारा अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जिन खे वरी पोइ सेट करण जी कोशिशि नथी कई वञे। हाणे मतिलबु बरसाति बंदि थी वेंदी पाणी निकिरी वेंदो वरी ओड़ा जो ओड़ा माना ॿी बरसाति खे मुंहुं ॾियण जे लाइ का तयारी न कई वेंदी। एग्ज़ैक्टली 2010 जो एग्जांपल आहे। माना को न को तरक़ियाती कमु को मरमती कमु का ॻाल्हि ठहे पर हिते पाण 2010 जी बोर्ड ते सुप्रीम कोर्ट जी कमीशन वेठी सही ऐं उन्हनि बाक़ाइदा रिकमेंडेशन ॾियूं ऐं उन्हनि चयो त ख़ासि करे जेके असां दरिया जे अंदरि जेके कब्ज़ा कया आहिनि ज़मीनदारी बंदि ठाहिया आहिनि तव्हां ॾिसो हैदराबाद जे आस पास बि दरिया खे असां बख़्श न कयो आहे। उते बासूंगे स्कूल बि बीठा आहिनि त असां फितरत सां खेॾूं पिया ऐं नेचर सां असां प्ले पिया कयूं। ऐं ॿियो ॻाल्हि कराची में जेको नालनि ते ई मार्गूं ठहियल आहिनि कराची में अर्बन फ्लडिंग इहो कंसेप्ट अॻे हो ई कोन। बोर्ड जो कंसेप्ट इहो ई हूंदो त दरिया जी बोर्ड हूंदी हाणे शहरी बोर्ड जेका आहे उहा असां ॿुधूं पिया ऐं फ्रीक्वेंट ॿुधो आहे हर साल इहो रेगुलर फीचर थी वियो आहे। त मूं इहो चयो त डिज़ास्टर में जेको हीअ VIP मूवमेंट थिए थी इन सां बि रिलीफ एक्टिविटीज़ मुतासिर थियूं थियनि। फ़ाइदो थिए थो या नथो थिए पर मुतासिर ज़रूरु थियनि थियूं छाकाणि इंतज़ामिया सॼो अटेंशन ऐं टाइम उन्हनि खे थी ॾिए VIP खे त जेको मुतासिर आहिनि उन्हनि जी परगोर केरु लहंदो इहो उनजा बि कुझु SOP हुजणु खपनि हुननि जे प्रोटोकॉल में लॻी वञनि। तव्हां ॿी ॻाल्हि जेका तव्हां चई फील्ड त इहा बिल्कुलु माना एग्ज़ैक्टली सही ॻाल्हि आहे। असां वटि यूनिवर्सिटीज़ में एनवायरमेंटल साइंस ते के चङा डिपार्टमेंट ई न आहिनि ठहियल जेके एनवायरमेंट ते कमु कनि या उन्हनि जा जेके एक्सपर्ट हुजनि उहे अॻियां अची करे उन्हनि खे वैल्यू ॾिनी वञे। असां वटि मसइलो त इहो आहे न जेको माण्हू ॼाणे थो उनखे त वैल्यू ॾिनी कोन वेंदी आहे उनखे हटायो वेंदो आहे उनखे रस्ते तां हटायो वेंदो आहे जेको माण्हू ॼाणे थो ऐं जेके माण्हू नथा ॼाणनि उनखे अॻियां कयो वेंदो आहे छो जो उनखे असां डमी करे हलाए सघूं था। ॾिसो बिल्डिंग ज़लज़लाईंदा आहिनि केॾियूं किरंदियूं आहिनि कॾहिं कंहिं इन्वॉल्व कयो कि बाबा तव्हां ॿुधायो कि जेकी असां इहे मैपिंग कयूं था स्ट्रक्चर ठाहियूं था इनजो मटीरियल छा हुजे इनजी डीपनेस छा हुजे इनखे कीअं केतिरा साल इनजी लाइफ हूंदी। लाइफ एक्सपायर थी वई आहे बिल्डिंग्स जी माण्हू पिया रहनि। या तव्हां बिल्डिंग जी ॻाल्हि कई जेको अलर्ट जारी न थियो आहे जामशोरो वारी जेका पुल आहे जंहिंमें सॼो ॾींहुं बसूं वञनि थियूं पॉइंट्स जामशोरो में 4 यूनिवर्सिटीज़ हाणे थी वयूं आहिनि 4 यूनिवर्सिटीज़ जूं पॉइंट्स सर मुसलसिल अचनि वञनि थियूं उहा एक्सपायर थींदे ज़मानो थी वियो ऐं अञा ताईं एग्ज़ैक्टली अञा ताईं जामशोरो खां हैदराबाद जो वञूं था विच में पुल थी अचे मुतबादिल को न ठाहियो तो इन महिल ताईं न ठाहियो तो एक्सपायरी डेट चेक करण जो रिवाज असां वटि पाकिस्तान में थोरो घटि ई आहे। सही सही ऐं ॿियो तव्हां ॾिसो त ख़ासि करे जेके IDPs अचनि पिया इहो त ज़ाहिर हिकिड़ो वॾो अलमियो आहे माण्हू पंहिंजा घर नथा छॾणु चाहिनि पर ख़ासि करे इहो बि ॾिठो थी त कराचीअ में कुझु सियासी पार्टियुनि उन ते हिकिड़ो अजीब रिएक्शन ॾिनो जेको तमामु मज़मत जेको आहे त असां ही कहिड़ा माण्हू अचनि पिया ऐं कीअं पिया अचनि त उनखे बि मज़मत करणु खपे त कराची बि असांजे सिंध जो ई कैपिटल आहे ऐं इहे असांजे सिंध जा ई माण्हू आहिनि जेकॾहिं उहे हिन ॾुखे वक़्त में कराची में अचनि था त असांखे परगोर लहणु खपे। मां बि ऑब्ज़र्व कई आहे घर जा भाती सभु न आया अथव अधु आया आहिनि बाक़ी उते वेठा इंतज़ार था कनि। असां मां बलूचिस्तान जी कुझु वीडियोज़ ॾिसां पई उन में माण्हू चवनि पिया कि जीअं असां डिस्प्लेस थियासीं त गाॾियूं अची बीठियूं कुझु सामान कंहिं में चाढ़ियासीं कुझु माण्हू असां तव्हांजी मदद था कयूं सॼो सामान असांजो खणी हलिया विया यानी घर लुटिजी विया आहिनि। हिते सिंध में बि इन बोर्ड जे 2010 में बि इहो थियो घरनि जा घर लुटिजी विया त हाणे डप में माण्हू पंहिंजे अधु घर भातियुनि खे छतुनि ते छॾे आया आहिनि अधु हेलीकॉप्टर ऐं बोट्स जे ज़रिए ॿाहिरि निकिता आहिनि ऐं मां जंहिं अमड़ सां मिलां थी उहा चए थी मुंहिंजो पुटड़ो उते रहिजी वियो आहे मां हिते आहियां मुंहिंजी दिलड़ी उते रहिजी वई आहे मां वटि मोबाइल न आहे मां वटि का सहूलियत न आहे कि मूंखे ख़बर बि पए कि उनखे मानी मिली उहो चङो वेठो बि आहे या न ऐं काफ़ी त तव्हांखे ख़बर आहे मिसिंग थी विया आहिनि। मां हीअं बि बिल्कुलु तव्हांजी असां सिंध TV जे तवसुल सां मां चवणु चाहींदमि कि असांजी हिकिड़ी अमड़ सां मां मिली आहियां उहा धीउनि सां बल्कि मिली आहियां उन्हनि जी अमड़ गुम थी वई आहे हिते कराची में ई पुट वटि अचे पई ऐं उहे बोर्ड मुतासिरीन जी फैमिली वेठी अथव सिटीज़न वारे स्कूल में उनजो नालो हलीमा आहे। हलीमा जिते बि आहे जंहिंखे बि मिली आहे उहा सिटीज़न वारे स्कूल में हैदराबाद धीउनि वटि माउ खे पुॼाए वञनि। असां इहो करे सघूं था उते मां लाइव वीडियो बि हलाई पुलिस खे बि इन्वॉल्व कयोसीं माण्हू
अलॻि थी विया आहिनि, फैमिलीज़ जुदा थी वियूं आहिनि। विछोड़ी वारी मुंद आहे ऐं ॾिसो छा थो करे सघे। त शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था पवार साहब, तव्हांजी ॻाल्हि खे पोइ कंटिन्यू रखंदासीं। असां सां तव्हां बि गॾु रहिजो। सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। जी हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था, सिंध पई थी सॾे ऐं असां हिन सॾ में पहुची विया आहियूं। तव्हांखे बि पहुचणु घुरिजे ऐं तव्हांखे पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणु घुरिजे। सो मौज़ महिमान गॾु वेठा आहिनि। दिलि खे वरी ॿिए खाने में करण जे लाइ, कुझु मूड मटाइण जे लाइ, परेशानियुनि खां थोरो पासो करण जे लाइ दिलि चवे थी हिकिड़ो कलाम ॿुधूं। छा ख़्यालु आहे पवार साहब? पोइ बादल राई साहब गुज़ारिश कयूं था त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए असांखे। लतीफ़ साईं, असांजा अॼुकल्ह जा जेके हुकमरान ऐं सरहदी वारा, उन्हनि खे हिकिड़ी मयार ॾिए थो। सजण ई साड़े कंहिं अणोसी विसरे हैफ़ तनी खे हो वतन जन विसारियो। वरी होॾां असांजा मारवाड़ा जेके हेॾे तकलीफ़ में आहिनि, उन्हनि खे लतीफ़ सरकार हिकिड़ी आथत बि ॾिए थो दिलि जी त इहो वक़्तु बि गुज़री वेंदो, हिमत ऐं दिलि न हारिजो। मकीरो मारड़ मकी हंझो मकीरो जहड़ा चनई ॾींहड़ा जहड़ा चनई ॾींहड़ा तेड़ा वेठी घार मकी हंझो मकीरो मारड़ मकी हंझो दुखन पुठियां सुखड़ा दुखन पुठियां सुखड़ा सुख्या थियन संघार मकी हंझो मकीरो मारड़ मकी
लथालो लतीफ़ चए लथालो लतीफ़ चए परूड़ज पहाड़ मगी मगी जे हंजू हारण मुक़दर में लिखजी वियो आहे ॾुख मुक़दर में आहे पाण मुरादो केरु भला रहंदो आहे पंहिंजी ख़ुशी सां केरु रहंदो आहे केरु ॾुख कंदो आहे ॾुख मिलंदो आहे त दर्द थींदो आहे तकलीफ़ मां ई माण्हू रहंदो आहे तकलीफ़ुनि में आहिनि असांजा मारू माण्हू सो डिस्ट्रीब्यूशन जी ॻाल्हि पई थी इमदादी जेको सामान आहे उहो सही तरीक़े सां प्रॉपर वे में पहुचे नथो खोड़ सारियूं कैंपूं लॻनि आहिनि सामान वञे काॾे थो सम्झ में नथी अचे उहा ई ॻाल्हि आहे मूंखे हमेशह इहा कंफ्यूजन रही आहे ऐं मूं हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो माण्हू ईअं रेंडमली पुछी छॾियो हो जेके कैंप्स में सामान वञनि पिया छा उन्हनि ताईं पहुचनि पिया हुननि झटि में माना जी कावड़ जी पवे ऐं चयूं तव्हां माना यकीन नथा करियो तव्हां हीअं था ॻाल्हायो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त माना किथां पियो वञे पर न सिर्फ़ु इहो पर असां जूं जेके हुकुमरान धुरियूं आहिनि हर कोई पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां अरबे रुपयनि जो ऐलान करे थो ऐं ॿाहिरियूं जेके इमदादूं आहिनि उहे बि मिलियंस में बिलियंस में अचनि पियूं सॼो सामान जेकॾहिं सही तरीक़े सां मिले जी अर्बन वारी जेका अनाउंसमेंट कई हुई कुछ ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे जंहिं कई हुई ऐं उनखां पोइ जॾहिं अकाउंट्स चेक कयो वियो त मुंहिंजे ख़्याल सां 50 खां 70 हज़ार जे अकाउंट्स में मिलिया हुआ जीअं अर्बन जी कई हुई त मतिलबु इहे हिन टाइम जो माना न आहे सियासत चमकाइण जो मौक़ो न आहे ऐं हिन टाइम ते पूरी जेका तारीख़ गवाह रहंदी त सिंध ॿुॾे थी ऐं अञा माण्हू जलसनि में आहिनि अञा माण्हू जलसा कराए रहिया आहिनि तव्हां सोचो इंटरनेशनली असांजी छा रिपोर्ट वेंदी या त चवंदा मकर था कनि पाकिस्तान वारा मकर करे रहिया आहिनि त माना सिंध बलोचिस्तान सिर्फ़ु सिंध खे न चवंदसि बलोचिस्तान बि छो जो असां पाकिस्तान हिकिड़ो गुलदस्तो आहे असां सभुनि जा गुल आहियूं असां सिर्फ़ु सो कॉल्ड नेशनल मीडिया वांगुरु असां सिर्फ़ु हिकिड़े शइ खे न खणंदासीं असांजे जेके पूरो पाकिस्तान असांजो एग्जैक्टली त भाई या बलूचिस्तान में बि तव्हांजी ॻाल्हि सां मां इहा ॻाल्हि जोड़णु चाहींदसि कि ट्रांसपेरेंसी ऐं अकाउंटेबिलिटी इहे ॿ शयूं त शिद्दत सां लैकिंग आहिनि असां वटि ऐं अगरि तव्हां इहा ॻाल्हि कई बि त ॾिसो मां हिकिड़ो रुपयो ॾियण वारी बि सवाल करे सघां थी कि मुंहिंजो इहो रुपयो किथे इस्तेमालु थो थिए जेके टैक्स जी सूरत में असां पैसो ॾियूं था असांखे कुझु ख़बर न आहे कि प्रॉपर उहे फंड्स वञनि किथे ताईं वञनि था उहे हैंड ओवर थियनि था लॻनि बि था या नथा लॻनि ऐं ईअं ई साॻूणे वे में असां जॾहिं कंहिं कैंप में वञी करे कंहिंखे का इमदाद ॾियूं था त हे हुननि जो फ़र्ज़ु आहे कि असांखे ॿुधाइनि ऐं असांखे हाणे थोरी प्रैक्टिस करणी पवंदी तव्हां रसीदुनि जी मद में ॾियो तव्हां ईअं हरू बोरू कंहिं बि कैंप में वञी करे पंहिंजा पैसा न ॾियो छो जो तमामु घणेई अहिड़ा माफ़िया एक्टिव थी विया आहिनि जेके माण्हुनि जी मजबूरी जो फ़ाइदो था खणनि उहा शइ उन्हनि ताईं नथी पुॼे त इन लाइ प्रॉपर वेरिफिकेशन करे तव्हांजी दिलि मुतमइन थिए पोइ तव्हां पंहिंजो पैसो ॾियो छो जो इहो हक़ हलाल जी कमाई सां कमायल आहे ऐं अञा ख़बर न आहे कि अॻियां कहिड़ा छो जो सेप्टेंबर में अगेन तव्हांखे नासिर साहब बि ॿुधाईंदा वरी प्रेडिक्शन थी आहे बारिश जी असांखे ख़बर न आहे सो प्लीज़ सेव योर फंड्स यूटिलाइज़ योर फंड्स ऐं उन्हनि खे प्रॉपर वे में यूटिलाइज़ कयो कि ईअं न जज़्बात में अची बादशाह सलामत वांगुरु 3-4 लख मां वटि हुया ॾेई छॾियमि हाणे जॾहिं अलाह न करे ॿियो फेज़ आयो उन खां एक्सट्रीम मां त बाबा पहिरें फेज़ में ई दिलि लुटाए छॾियो सो यू हैव टू ऑल्सो बी यू नो पिकी कि बाबा इन वक़्तु इन ज़िले में इहो माण्हू कमु थो करे त ठीकु आहे मां हिनखे फाइनेंस कयां ऐं मां हाणे इहे जेके तस्वीरूं वग़ैरह आहिनि इहो सिर्फ़ु फैशन न आहे इहे असांजी डोनर्स जी सेटिस्फाई उन्हनि खे करण लाइ बि रिकॉर्ड मेंटेन कबो आहे मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां मां स्ट्रॉन्ग मैसेज थी ॾियां तव्हांखे जेको ॾियणो आहे ॾियो सुठी ॻाल्हि आहे लेकिन प्यार भरा ॿोल तरीक़ो तव्हांजो ऐं हिकिड़ी तव्हांजो हूंदो आहे न इख़लाक़ उहो तमामु घणो मैटर थो करे तव्हांखे पाण पई गर्मी लॻे तव्हांखे पाण उहे जॻह कोन पई वणे तव्हांखे माण्हुनि मां धप पई अचे तव्हांजा एक्सप्रेशन्स ॿुधाइनि पिया तव्हां उन्हनि खे ॾुखोयो न अञा अगरि नाहे तव्हां में हौसलो तव्हां न वञो तव्हां कंहिं ॿिए जे हथां मोकिलाए छॾो लेकिन तज़लील खां
जेतिरो परहेज़ थिए कयो, छो जो यकीन कयो पहिरियों जॾहिं मूंसां हुते बोर्ड मुतासिरीन ॻाल्हाईंदा आहिनि अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा अथव, लेकिन मां पंहिंजे पाण खे कंट्रोल कंदी आहियां, छो जो असां ॿई रोई पियासीं त हुननि खे अॼु केरु ॾींदो, हुननि खे हौसलो केरु ॾींदो, त इन वक़्तु करेज, लव, रिस्पेक्ट, डिग्निफाइड वे, इहे 4 शयूं नज़र नथियूं अचनि, ख़रीदे नथा सघूं पैसे सां, इहो पंहिंजे अंदरां कढी करे उन्हनि खे ॾियणियूं आहिनि। पोइ उन्हनि खे तव्हां हिकिड़ो कपिड़े जो टुकुर बि ॾींदव न कि बाबा भेण इहो तूं मथे ते पाए छॾिजांइ, तुंहिंजी पोती ख़राबु आहे, उहो उनखे बि सोन करे दिलि ते लॻाईंदा। सो वी हैव टू डू दिस ऑल्सो। इख़लाक़ जो जेको आहे न उहो मैटर करे थो बिल्कुलु। छा सितंबर में बरसातुनि जी अॻु थी आहे छा? सितंबर जी आहे लोअर सिंध में ख़ासि करे, ऐं कराची में चयो अथनि घटि पवंदी। कराची में घटि, ठटो बदीन ऐं मीरपुर ख़ासि, उमरकोट इन पासे आहे। पर तव्हां ॾिसो त डिज़ास्टर जा जेके आहिनि रिस्पॉन्स जा 2 स्टेजिस आहिनि। हिकिड़ो आहे रिलीफ जेका तकड़ी इमदाद, ॿियो आहे रिहेबिलिटेशन उन्हनि जी बहाली, ऐं पोइ आहे उन्हनि जी रिकवरी। असां त अञा पहिरें स्टेप में फथा पिया आहियूं, अञा असां रिलीफ खे पिया मोड़ियूं, अञा उनजी जेॾी महिल पाणी लहंदो त प्रॉपर डैमेज असेसमेंट पोइ थींदी। ऐं हींअर जेका बि डैमेजिस ॿुधाया पिया वञनि इहे तमामु अर्ली आहिनि ऐं इहे की फाइनल या हतमी न आहिनि, मुकमल न आहिनि। पहुची न सघो जी, तॾहिं मुंहिंजो त अञा उहो अर्ली आहे, अञा डैमेज असेसमेंट थींदी ऐं पोइ असां हुनजी रिहेबिलिटेशन जी ते कमु करे सघूं था, पोइ हुनजी रिकवरी करे सघूं था। असांजो ही जेके बि इलाइक़ा आहिनि उहे सॼा तव्हां ॾिसो उन में जेका मईशत आहे सा ज़राअत ते डिपेंड थी करे, ऐं ज़राअत हाईली क्लाइमेट सेंसिटिव सेक्टर आहे। जेकॾहिं ड्राउट थो अचे त बि ज़राअत मुतासिर थी थिए, जेकॾहिं फ्लड अचे थो त बि असांजा ख़ासि करे जीअं हींअर बि तव्हां ॾिसो त तमामु मेजर क्रॉप्स असांजा तबाह थी चुका आहिनि, जंहिंमें काटन आहे ऐं ॿिया असांजे खैरपुर में खजूर जो फसल तबाह थी चुको आहे, ऐं असांजूं सब्जियूं जेके आहिनि वेजिटेबल्स तक़रीबन सॼी सिंध जूं तबाह थी चुकियूं आहिनि। असां बसर ॿाहिरां पिया घुरायूं, टमाटो ॿाहिरां पिया घुरायूं, त अॻे ई तव्हां ॾिसो त पाकिस्तान में हिकिड़ी इन्फ्लेशन, महांगाई, पेट्रोल जूं क़ीमतूं वधनि पियूं, ऐं ग़रीब जेको आहे उहो जेको ही इलाइक़ा जेके आहिनि इहे सभु जेके पुअर ऑफ द पुअरेस्ट माण्हू आहिनि जेके उतां डिस्प्लेस थियनि पिया, इहे अॻे ई पावर्टी लाइन खां बिलो पे रहिया, ऐं उहे हिनखे डिज़ास्टर वधीक हुन में गुरबत में धिके थो छॾे, उनखे पुश थो करे वधीक उन साइकिल में जेको आहे। त उन हवाले सां असांखे जीअं असां चऊं त हीअ क्लाइमेट सेंसिटिव शुबा आहिनि, हिकिड़ो ज़राअत, ॿियो लाइव स्टॉक, छाकाणि त लखनि जी तइदाद में लाइव स्टॉक मरी चुको आहे लाइव स्टॉक, ऐं ॿियो जेको लाइफ स्टॉक बचियो आहे उन लाइ चारे जो मसइलो आहे, त उन लाइ फोडर किथां आणिजे, ठीकु आहे न, त जेकॾहिं चारो ई न हूंदो त मां त सम्झां थो त हिकिड़ो हिन में हिकिड़ो ऑप्शन इहो बि आहे त जेको हिन वक़्तु थर आहे असांजो उहो माशाल्लाह ग्रीन थी चुको आहे, उते फोडर अवेलेबल आहे, कोहिस्तान असांजो उते चारो अवेलेबल आहे, फोडर अवेलेबल आहे, त अॻे इहे माण्हू ॾुकार में थर जा माण्हू बेराज एरिया में ईंदा हुआ, ठीकु आहे, कोहिस्तान जा माण्हू बेराज एरिया में ईंदा, हाणे इहो जेको माल बचियो आहे असां इन्हनि इलाइक़नि में वठी सघूं था, घटि में उन्हनि खे चारो मिली सघे थो, उन्हनि खे लाइफ स्टॉक खे, त उन हवाले सां हीउ जेको आहे मजबूर थी सस्ते अघ में पंहिंजो माल नथा खपायो, त हैरत में अची वियो आहियां त जेका ईद उल अज़हा ते बकरी जेका आहे बकर जेको आहे 30-35 हज़ार 4,000 में जेको आहे लखनि जी उहा 20-30 में थी मिले, त उन लाइ असांखे जेका तयारी इन लाइ करणी पवंदी त जेको ज़राअत आहे असांजो लाइफ स्टॉक आहे, क्लाइमेट चेंज जे कॉन्टेक्स्ट में असांखे इन्हनि जी क्रॉप जी इंश्योरेंस कराइणी पवंदी, इनखे मुतारिफ़ कराइणो पवंदो आहे, फसलनि जी बि इंश्योरेंस थियणु खपे, लाइव स्टॉक जी बि इंश्योरेंस थियणु खपे, छाकाणि त क्लाइमेट सेंसिटिव सेक्टर आहिनि, ठीकु आहे, फिशरीज़ आहे उहो बि असांजी मदद थिए। अच्छा, अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त हींअर 2010 जी ॿोॾ में बि जॾहिं ॿोॾ आई त मंछर इन आस पास जेको इलाइक़े जो जर हो उहो खारो थी वियो, ठीकु आहे, सॼो तव्हांजो ग्राउंड वाटर जेको साइकिल आहे उहो तबाह थी वियो, ऐं हींअर बि इहो बि थिए त तव्हां वटि वाटर बॉर्न डिज़ीज़िस ऐं जेको आहे पाणी, छाकाणि त कंटामिनेशन वधी वई आहे, त वाटर बॉर्न डिज़ीज़ वधी विया आहिनि, गैस्ट्रो जा केसिस तमामु वधी विया आहिनि, ऐं मलेरिया ऐं डेंगी इहे वधनि पिया, त उनखे रिस्पॉन्स करण लाइ असांखे उन्हनि जे लाइ जीअं मच्छरदानियूं आहिनि उहे बि उन्हनि खे प्रोवाइड करणु खपनि, लाइफ स्टॉक जी बि असांखे प्रोटेक्शन करणु खपे, ऐं त असांखे हिन घणे जेको मूं चयो न जेको बिज़नेस एज़ यूजुअल मॉडल मां असांखे निकिरणो पवंदो, जेको रवायती असांजे थिंकिंग या प्लानिंग जो प्रोसेस आहे उन मां निकिरणो पवंदो, ऐं लॉन्ग टर्म ऐं सस्टेनेबल जेको मॉडल आहे ऐं क्लाइमेट रेज़िलियंट जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे, जेके असांजो ब्रिजिस आहिनि, जेके इमारतूं आहिनि,
उन्हनि खे उन हिसाब सां ठाहिणो पवंदो। ऐं उन खां अलावा आउं जेके बि सरमाएदार आहिनि उन्हनि खे हिकिड़ी गुज़ारिश करणु चाहींदसि त हिकिड़ी रिपोर्ट ॿुधमि पे त हींअर जी डेंगी जा केसिस तव्हां चओ था हर ॿिए माण्हू खे डेंगी आहे। कल्ह मुंहिंजे ख़्याल सां कल्ह टियों ॾींहुं मूं ॾिठो हो त सिंध में हिकिड़ी मौत थी आहे कराची में डेंगी सां, हींअर ॿी मौत थी आहे। ऐं डेंगी जॾहिं खां वठी माना ख़बर पई आहे त डेंगी फैले पियो त जेके मच्छरदानियूं आहिनि न एतिरियूं एक्सपेंसिव करे छॾियूं अथनि या जेके कॉइल जेके असां चऊं ॿाहिरि ईंदा त मच्छरदानी जी एतिरी थी आहे तव्हांजी सोच आहे पर मिलनि कोन थियूं। उहो ई ॻाल्हि माना उहो त मुतासिरीन खे त ठहियो पर जेके आम मिडिल क्लास आहिनि उन्हनि लाइ बि महांगी शइ थी वई आहे। पोइ उहे मार्ट ते वञी वठनि, मार्ट ते माना जेके पाण वटि सिंध हुकूमत जो डेंगी कंट्रोल प्रोग्राम बि आहे जेको हले पियो। डेंगी आहे, मलेरिया कंट्रोल प्रोग्राम आहे, सब अलॻि-अलॻि प्रोग्राम। उहे छा पिया कनि, उहे इंस्पिरेशन था कनि, उहे बाक़ाइदा मुलाज़िम पगारूं था खणनि। सिलसिलो आहे हिकिड़ो किथे तव्हां किथे दूर नज़र आयो आहे इम्प्लीमेंटेशन प्रॉपर न आहे। डिपार्टमेंट त 60,000 ई आहिनि पर उहा बि नेशनल लेवल ते NDMA आहे, नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, जेका 2005 जे अर्थक्वेक खां इहो बि पोइ ठही, पहिरीं इहा बि कोन हुई। पर उहा NDMA जो बि हाणे अॼु बि जेको नज़र अचे पियो मीडिया में हाईलाइट थियो आहे अख़बार में बि त NDMA जी जेका सपोर्ट सूबनि खे हुजणु खपे उहा उते मुंतक़िल न पई थिए। ऐं छा अहिड़े नमूने सां वरी सूबाई लेवल ते PDMA आहे त PDMA जो हिकिड़ो वॾो जेको आहे गैप चइजे या वीकनेस उहो ई आहे त PDMA एग्ज़िस्ट करे थी सिर्फ़ु प्रोविंशियल कैपिटल में। जेको PDMA जो एक्ट आहे उनजे तहत उन्हनि खे डिस्ट्रिक्ट लेवल ते डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ठाहिणी आहे। डिस्ट्रिक्ट लेवल ते डिज़ास्टर त दादूअ में थो अचे, खैरपुर में थो अचे, कंदकोट में थो अचे, PDMA हिते वेठी आहे। ठीकु आहे त हुते जेको स्ट्रक्चर आहे उते असां वटि बदकिस्मती सां जेको असां वटि रवायती आहे मैनेजमेंट जो सिस्टम उहो इहो आहे त हर मसइले जो हल DC आहे। DC अकेले सां छा कंदो? DC ते उनखे जेको रिक्वायर्ड इंफ्रास्ट्रक्चर आहे, ह्यूमन रिसोर्स आहे, तंहिंजे करे हिन वक़्तु डिज़ास्टर डिस्ट्रिक्ट लेवल ते डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे असांखे फंक्शनल करणो पवंदो जेका एक्ट जी रिक्वायरमेंट बि आहे। ऐं असांखे हिन कैपिटल खां हेठि लेवल ते शयूं डिवॉल्व करणियूं पवंदियूं ऐं डिस्ट्रिक्ट जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उनखे बाख़्तियार करणो पवंदो, एम्पावर करणो पवंदो। ऐं छाकाणि त इहो जेको उन स्ट्रक्चर जे न हुजण जे करे ई हैज़र्ड जेको रिस्पॉन्स थिए थो ऐं पोइ ज़ाहिर आहे माण्हू रहिजी था वञनि, सही जेको आहे इमदाद नथी पहुचे ऐं वाटर जे हवाले सां हुजे या ड्रेनेज जे हवाले सां जेका मिसमैनेजमेंट ॾिसूं पिया हिनजो हिकिड़ो सबबु इहो ई आहे त असांजी डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जेका आहे उनखे फंक्शनल न हुजण जे करे इहे मसइला पिया। पर ज़ाती हिकिड़ी राय तव्हां खां पुछा थो कयां, असांजो माण्हू सुस्त त ॿुधासीं, हाणे वेसर जी बीमारी वॾी वई आहे, हाणे इहे ॾुख ॾुलावा सभु विसरी वेंदा, वरी ओड़ा जो ओड़ा थी वेंदा। माना दिलि में दर्द सांढे रखूं, असांखे कंहिं ॾुख ॾिनो, कहिड़ी पार्टीअ सां वार न कई, ॿिए भेरे पाण खे सुधारियूं न, पाण वरी नचण शुरू थींदासीं। ॾिसो न हर जेका कंहिं ते बि थिए पाण खे पार्टी जो नालो था वठूं पर का बि जेका फेवरेट पार्टी हूंदी आहे असल में मूंखे पीपल्स पार्टी जो गानो ॾाढो वणंदो आहे। हिकिड़ो मीम बि ठहियो आहे, बोल मुतासिर आहे, हिकिड़ो मीम बि ठहियो आहे, बोल मुतासिर हिकिड़ो वञे थो पियो बरसाति पाणीअ में, पुठियां म्यूज़िक पियो हले, वरी उहो उते ई माना गंढ मथां वरी नचण शुरू थिए। त हीअ असांखां कॾहिं वेंदो? इहे असां में छा आहे इहो मसइलो? डिज़ास्टर जेको आहे या कुदरती आफ़त आहे उहो पाण सां गॾु असांखे सिखण जे लाइ केतिरा ई सबक़ खणी थी अचे। असां सबक़ नथा सघूं, मसइलो इहो ई आहे त असां हर दफ़े उहा मिस्टेक रिपीट था कयूं। तॾहिं उहा शइ बार-बार असां सां थी। हाणे बि ॾिसंदो त जेकी चूंडियल नुमाइंदा वञनि था किथे किथे वञी रहा थी, न त उन्हनि खे गुल अजरकनि जा तोहफ़ा, वरी उन्हनि जे लाइ चांहियूं, उन्हनि जे लाइ पार्टियूं, अलाए छा छा थो थिए। माना ख़ुशि था थियनि त साईं असांॾे आयो आहे, ॾिनो छा अथई इहा ॻाल्हि ॻणती कंहिंखे बि न आहे, साईं आयो आहे सेल्फी कढायूं। जेके वॾेरा वञनि पिया, वॾेरा पाण खटुनि ते वेठा आहिनि, ॿिया सभु उन्हनि सां माना जी मुरीदनि वांगुरु पट ते वेठा आहिनि। मतिलबु अजीब सिनेरियो ठहियल आहे, अजीब गुलामी वारी कैफ़ियत आहे मूंखे त लॻे थो। उन वीडियो बि वायरल थी जंहिंमें मिनरल वाटर पहिरीं पीतई पोइ वरी जूतो साफ़ कयईं। क्रिटिसिज़म बि उन मथां तमामु घणो थियो, थियण बि खपे। असां ॾिसूं था ॿारनि खे जेको उछले ॾे थो बिस्किट्स आहिनि लाइ छाइनि, तो फिरौन थो लॻे मूंखे। वक़्त फिरौन बि शर्माए वेंदो उन्हनि खे। मां तव्हांखे चवां थी न उछले थो ॾे, कोन्हे, हे महसूस ई नथा कनि बुख हूंदी कहिड़ी आहे। छो जो टेबलूं भरियूं पयूं आहिनि, अलाह ॾियण वारो आहे, सभिनी खे ॾे, लेकिन अलाह इहो बि चवे थो की पंहिंजे माल मां हिसो बि ॾियो। तव्हां जॾहिं हिसो ॾियो ई नथा त कीअं? हा, पंहिंजे माल मां हिसो ॾियो, इतो ई कंटिन्यू कंदासीं। पर असां वरी ब्रेक जो हिसो ॻंढियूं हिते, छो त कमर्शियल मामलो बि आहे, उन्हनि जो बि हिसो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। वेलकम बैक, शॉर्ट कमर्शियल ब्रेक वरितोसीं, मोटी आयासीं ऐं सिंध पई थी सॾे। हाणे ॻाल्हि कईसीं पाण इमदादी सामान जेको अलाए काॾे थो वञे, पर हिन सां गॾोगॾु हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि बि जेका मुंहिंजे माना हाणे
करण जहिड़ी आहे जेका मां तव्हां सां सलियां थो त हाणे हिन सां ईअं थींदो अॻिते हली करे जो माण्हुनि जो ट्रस्ट ख़तमु थींदो माण्हू चवंदा मिले त उहो ई कंहिंखे कोन थो असां छो ॾियूं इन सां वॾो मसइलो हाणे जेकॾहिं को मसइलो ॿीहर थियो या ॿीहर का अहिड़ी बोर्ड वारी सूरत हाल थी त माण्हू ॾींदा बि कोन ॾिसो मूं बि उहा ई ॻाल्हि कई न मूं बि सवाल कयो न सामान तव्हां किथे पिया इन्वेस्ट करियो माना मिले न पियो छो जो न ॾींदा बिल्कुल बि न ॾींदा चलो असां जिथे बि ॾिसूं पिया सोशल मीडिया हुजे असांखे कॉल्स अचनि थियूं लाइव प्रोग्राम में सभु सर रड़ियूं पिया कनि असांखे सामान कोन थो मिले पोइ ही कैंप्स छा पियूं कनि जेके कराची में कोई कैंप ते वेंदो बि सही चवंदो यार मिलंदो उहो ई कोन मिलंदो अचो नथा ॾियूं असां एग्जैक्टली छा आहे या त वरी ईअं थी सघे थो जे कराची या हैदराबाद या जामशोर जे आसपास माण्हू रहनि था पाण वञो इहा बहितर ॻाल्हि आहे त पाण बोर्ड में असां खे मिली बि अचो ॾिसी बि अचो ऐं काश पाण ॾेई अचो कैंपुनि जे आसरे न लॻो कैंपुनि जे आसरे पाण वञो जेकॾहिं पाण करे वठो त वधीक बहितर थींदा ऐं माण्हू बि ख़ुशि थी वेंदा अच्छा हिकिड़ा माण्हू वरी इहो ज़हन रखी करे ॾींदा आहिनि असां त ॾिनोसीं न बस अलाह क़बूल कंदो तव्हां त ॾिनो इहा ॻाल्हि तव्हांजी जेका ज़हनी आहे उन ॻाल्हि खे छॾे करे पाण उन्हनि ताईं पहुचायूं त अञा वधीक बहितर आहे अॻिले पाण असां ॾेई छॾीसीं उहा ज़हनियत बि सही आहे पर उहा तॾहिं ज़हनियत सही आहे जॾहिं माण्हू ईमानदार हुजनि मतिलबु उहो असां आउट ऑफ कंट्री में करे सघूं था आउट ऑफ कंट्री में त इहो सिस्टम ऐं तव्हांखे ख़बर आहे उते माण्हू ईअं बि न आहिनि असांजा माण्हू ईअं आहिनि त असां जेकॾहिं के रस्ते ते कुझु रखी छॾियो न उहो माण्हू जेकॾहिं 2 दफ़ा वठनि उहो माण्हू 2 दफ़ा खणी ईंदो हुते 1 दफ़ा पेट भरिजी वियो ॿिए दफ़ा उहो माण्हू न खणंदो त बुखाली ॻाल्हि न कयो न जेकॾहिं आउं कार ते वेंदुसि का शइ पई हूंदी मां गाॾी बीहारे खणी वेंदुमि एग्जैक्टली माना असां वटि इहा हालत आहे तव्हांजी ॻाल्हि में ऐड कंदासीं असां वेंदा आहियूं न 50 औरतुनि जा सूट खणी वियसि फॉर एग्ज़ाम्पल 50 हंध खणी वियमि हाणे अॻिते वियमि त 200 माण्हू असां हुते न हिकिड़ी काउंसलिंग कंदा आहियूं असां हुननि सां ॻाल्हाईंदा आहियूं की बाबा बोर्ड रुगो तव्हां ते न आई आहे लखे करोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि असां वटि एतिरो सामान अथव जिन्हनि खे हक़ीक़त में ज़रूरत आहे हिन पासे थी वञनि अलाह ॾिसेव थो जिन्हनि वटि आहे उहे हिन पासे थी वञनि तव्हां यकीन कयो जॾहिं इहे 4 ॿोल उन्हनि सां ॻाल्हाया था वञनि त उन्हनि जा ईमान बि मलामत कनि था त अधु पासे था थी वञनि पोइ असां उन्हनि जी शुक्रिया बि ऑब्वियसली थोरा बि कयूं था उन्हनि खे सामान बि ॾियूं था इन मैसेज खे अॻिते बि वधायूं था कि तव्हां कम्युनिकेट कयो सिर्फ़ु कम्युनिकेट माण्हू वञनि था रिलीफ जो सामान खणी इमदाद जो त माण्हुनि जो उते काफ़ी अटैक थियनि था सम्झूं था तकलीफ़ में लेकिन तव्हां ॿिए जी तकलीफ़ बि सम्झो न हिकिड़ी ॿी बि वीडियो वायरल थी हुई हुनमें कराची मां 2 छोकिरा राशन खणी बाइक ते विया त हिकिड़ो ग़रीब साम्हूं आयो त हुनखे ॾिननि त हुन चयो अधु मूंखे ॾियो अधु मुंहिंजे पुठियां अचे थो हुनखे ॾियो असां ॿई पंधु आया आहियूं पाणी मां इन राशन लाइ इन जे ॿारनि बि कुझु न खाधो आहे असांखे एहसास जी ज़रूरत आहे ॿी ॻाल्हि में साम्हूं आई हिकिड़ो दोस्त असां गॾु प्रोग्राम हुन त ईअं बि चयो पिए त जेकी ट्रकूं खणी था वञनि न माण्हू उहे ड्राइवर हज़रात या कुझु जेकी मैनेजमेंट आहे पाण में मिली करे उहा ट्रक रस्ते में ई खपाइनि माना जेकॾहिं ट्रक में 20 लख जो सामान लोड आहे त पोइ कोई वरी उनखां उहो माण्हू वठे थो भाउ घणे मिली 5 लख में वरी 5 लख में पाण वञी विराए भले उहा ट्रक जेका आहिनि 10-15 लख जी पोइ वरी उहो पंहिंजी नेकी थो कमाए पाण सबलेट था कनि हा माना हिकिड़ी ट्रक खे वरी उतो खपे थी वञे वरी पोइ माना मसला ही कीअं माना ही को इन करे असां इंटीग्रेटेड अप्रोच न आहे ऐं ही सॼो रिस्पॉन्स आइसोलेशन में आहे सही आहे अगरि इंटीग्रेटेड अप्रोच हुजे को सेंट्रलाइज सिस्टम हुजे जंहिंखे मैनेज कजे पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त असां पाकिस्तान में काफ़ी हिन ते स्टडीज़ थियूं आहिनि त पाकिस्तान में फिलंथ्रापी जो जेको कल्चर आहे उहो तमामु घणो आहे इहा बि सुठी ॻाल्हि आहे त माण्हू असांजा जेके मुख़ैर हज़रात हुजनि या ख़वातीन छाकाणि असां अक्सर मुख़ैर हज़रात चवंदा आहियूं ख़वातीन कोन चवंदा आहियूं ख़वातीन मुख़ैर हज़रात ऐं ख़वातीन उहे फिलंथ्रापी जे काफ़ी पंहिंजूं वालियूं खणी थी अचनि जेको सरी सघे थो पर उन में शर्त इहो आहे त उन्हनि जो तव्हां ते एतमाद आहे ऐं उहो एतमाद असांखे बहाल करणो पवंदो पर ही जेको सीनियरियो आहे एतमाद विञाइजी जी हा बिल्कुलु हर माण्हू कैंप लॻाई वेठो आहे उहे कैंप सामान लाइ करे उहो मिले बि न पियो तव्हां पंहिंजी अना खे पंहिंजे पर्सनल गेन्स खे पासे ते कयो ऐं अलायंस जी ज़रूरत आहे अगरि इहे तव्हां वारी ॻाल्हि आहे कि अगरि असांजा बहितर तरीक़े सां डिज़ास्टर कमेटीज़ ठहियल हुजनि त असां हुननि सां अटैच थी वञूं का कमेटी कोन्हे हाणे माण्हू खे गॾु करण लाइ
हलो फॉर इंस्टेंस मां अनाउंस थी कयां बाबा अचो सभु गॾिजी कमु कंदासीं, दे विल स्टार्टेड पुटिंग एलिगेशंस ऑन मी दैट शी वांटेड टू यू नो टेक एग्जैक्टली त इहे जेकी शक शुबा ई लैक ऑफ ट्रस्ट आहे इहो असांखे गॾिजण नथो मसलो इहो ई त आहे न इंडिविजुअली कमु नथो थी सघे जॾहिं स्टेट असां सां गॾु गवर्नमेंट असां सां गॾु कमु कंदी तॾहिं कमु थी सघे पहिरियां अहिड़ा वॉलंटियर्स आहिनि इन वक़्तु असांजी टीम में जिन्हनि जा नाला बि मूंखे ख़बर कोन अथव लेकिन उहे ईअं असां सां कमु कंदा आहिनि रातुनि ताईं पैकिंग वेठा कनि शयुनि जी मूंखे नालो नाहे ख़बर हो चवंदा आहिनि की लाइक मैडम ईअं कयूं असां हुननि जी सजेशन्स वठूं था सभु कयूं था मैडम असांजा दोस्त अचण था चाहिनि बिस्मिल्ला यानी हिकिड़ो कारवा वधायूं ताईं असांजो जेको रिलेशन आहे हिक ॿिए सां उहो जस्ट ऐं जस्ट फ्लड इफेक्टीज़ जी सर्विस आहे यानी बोर्ड मुतासिरीन जी ख़िदमत करणी आहे जेतिरी थी सघे थी जेतिरे ताईं इहो वक़्तु आहे असांजे मथां उन खां पोइ अलाह ई उन्हनि खे अज़र ॾेई सघे थो मां वधि में वधि हिकिड़ो सर्टिफिकेट ॾेई छॾंदसि ॿियो त मां कुझु नथी ॾेई सघां सो दिस इज़ हाउ दे आर वर्किंग विथ अस वी रियली सल्यूट देम सही ॻाल्हि आहे हिकिड़ी मारवी अवाण खे को सुञाणींदो हूंदो लेकिन असांजे पुठियां एॾा हथ अथव एॾियूं टीम्स आहिनि असांजा डोनर्स आहिनि असांजा इहे रज़ाकार आहिनि उन्हनि खे मिलाए करे इहो कारवां अॻियां हले थो हिकु माण्हू कुझु नथो करे सघे लाज़मी ॻाल्हि आहे पुठियां काफ़ी तव्हांखे बैक हूंदी ऐं ॿियो घर जी बि बैक हूंदी आहे ऐं तव्हां मैरिड आहियो ऐं अक्सर असां में ईअं थींदो आहे त जॾहिं का औरत शादीशुदा थी वेंदी आहे त पोइ ते एॾियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ थी वेंदियूं आहिनि स्पेशली उनजो मुड़ुस उनखे प्रेशराइज़ कंदो आहे छोकिरी जे लाइ जेको निकाह वारो टाइम अथव न उहो एॾो जेको आहे न सोचण जो हूंदो आहे कि यार मुंहिंजी लाइफ घणी चेंज न थी वञे लेकिन बसि हाणे अल्लाह साईं जो करम हूंदो आहे कि तव्हां हुनजे बंदनि जी मदद कंदा आहियो त तव्हांजे लाइ रस्ता पाण ई आसान करे छॾींदो आहे त मुंहिंजे लाइ बि रस्ता आसान थी विया हाणे त वीचारो मुंहिंजो हस्बैंड बि मूंसां गॾु हलंदो आहे डिस्ट्रीब्यूशन में हर शइ पे त हाणे माण्हू लिखंदा आहिनि अदी मारवी ऐं हुनजो वर मां चयो ॾिसो हाणे तव्हां सुञाणिया वञो था वर करे ही मस्ट बी लिसनिंग राइट नाउ सुठी ॻाल्हि आहे ईअं ई सपोर्टिव हुजणु खपे सिर्फ़ु तव्हां जेके न तव्हां जेके ॾिसी करे सभिनी खे ईअं थियणु खपे गॾिजी ॿाहिरि निकिरो गॾिजी अचो अॻियां असां सां माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि न असां काउंसलिंग कंदा आहियूं या औरतुनि जे हक़नि जे हवाले में ॻाल्हाईंदा आहियूं त ईअं वॾी वॾी ॻाल्हियूं कंदा आहिनि असांजे हिते डोमेस्टिक वायलेंस कोन्हे कुझु कोन्हे घरू तशद्दुद कोन्हे उनजे बैलेंस जो थोरो ख्याल रखूं ध्यान थींदो त वरी फिटींदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू अल्लाह अल्लाह जी रहमत देता मतो ऐं तव्हां जिने अल्लाह नेके मदद करे मीर भाऊ लाला असां जे सिकंदर जेको आहे न कुरैशी ऐं मीर मोहम्मद जो असांखे जेको आहे न राब्तो कीअं थियो उन्हनि सां मां सम्झुसि कोन था राब्तो कीअं हिननि जो चैनल ते कयो त बाबा असां बोर्ड चला पिया ताईं मदद कयो जेको बि आहे इहो तव्हां वरी असांजो डायरेक्टर तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां असांजी डायरेक्टर साहिब तव्हां पाण हुन सां ॻाल्हायो छो त कल्ह मीर मुलाक़ो साहिब नंबर बा के अकाउंट असां अकाउंट में मोकिलियो ठीकु आहे इहो साईं ज़फर साहिब तव्हां हिनखे अटेंड कयो ॻाल्हि इहा त कल्ह जेको मीर मुलाक़ो साहिब आहे उनजी अपील आई आहे त मां सफ़ा हिन वक़्तु आर्टिस्ट माण्हू आहे खोड़ सारा आर्टिस्ट हिन वक़्तु ॾुखे जो शिकार सतार लाड साहिब जेको मजूए नाले सां सुञातो वञे त उनजो घर रही वियो आहे मतिलबु खोड़ सारा आर्टिस्ट अहिड़ा बि आहिनि जेके वरी ॿुधाए न सघनि त बंदा को मेणो ॾेई वठे आयो आहे न उन्हनि जो जेको बयानु आयो आहे त अपील आई आहे उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त असांखे कल्चर डिपार्टमेंट वारा जेके आहिनि उहे हेल्प कनि बिल्कुलु पर मीर मुलाक़ो साहिब वरी हिन वक़्तु माना सदाईं कल्चर डिपार्टमेंट जी हेल्प बि कंदो आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे पाण पर हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾुखिया ॾींहं आहिनि सभिनी ते जेको आहे सो अल्लाह पाक पंहिंजो करम करे खोड़ सारा अहिड़ा आर्टिस्ट अहिड़ा बि आहिनि जेके न ॿुधाए सघंदा आहिनि सो हाणे उन्हनि जी वार हुकूमती सतह ते जेकॾहिं सकाफ़त खातो ठहियलु आहे त उहो करे पर हाणे नथो करे उहा उनजी असल में मुश्किलात में इरशाद सभु आहिनि पर हिते असां सभिनी खे सिर्फ़ु हुकूमत ते डिपेंडेंट न रहणो पवंदो हुकूमत ते ब्लेमिंग न करणी पवंदी असांखे पाण खे बि चेंज थियण जी ज़रूरत आहे पाण खे चेंज थियणो पवंदो पर पाण इहो चई करे हुकूमत खे इन खां ॻाल्हि खां अरबरू पासे नथा करे सघूं न पासे थी नथो सघे उहो ज़िमेदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे दे आर इलेक्टेड फ्रॉम अस पर असांखे पाण जी अकाउंटेबिलिटी करणी पवंदी ॾिसो हाणे ट्रक्स वारा जेके आहिनि उहे सामान जी तव्हां चओ चोरी करे खणी था वञनि हाणे उन्हनि खे हुकूमत कोन चयो आहे न त असांखे पाण जी अकाउंटेबिलिटी करणी पवंदी असांखे पाण खे ॾिसणो पवंदो सरमाएदार आहिनि सरमाएदार जी हींअर जी ॻाल्हि करियां ऐं त मच्छरदानी या जेके सभु शयूं आहिनि डेंगी वधे पियो क़ीमतूं वधाईंदा वञनि टेंट्स वधाईंदा वञनि भाॼियुनि जा रेट्स हाई थी विया हर शइ इवन असां हैदराबाद में असांजा जेके कमिश्नर आहिनि उन्हनि जी मां हिते तारीफ़ इन लाइ करणु चाहींदमि कि मुंहिंजो ड्राइवर आहे उनजी फैमिली फासी पई दादू में चारों तरफ़ पाणी हो उन मूंखे ॿुधायो मां नदीम साहब सां ॻाल्हायो ऐं विदिन 15 to 20 मिनट्स
उन्हनि वटि बोट पुॼी वई त ॾिसो तारीफ़ कंदासीं 4 फैमिलीज़ बची वियूं त रिस्पॉन्स कनि था कोशिशि कनि था जेतिरा रिसोर्सिस हिननि खे ॾिनल आहिनि लेकिन हाणे ॻाल्हि उहा ई उते ई अची बीह थी रहे कि एतिरी घणी तबाही थी आहे कि वधि में वधि असांखे मदद करण जी ज़रूरत आहे वधि में वधि प्रोएक्टिव अप्रोच जी ज़रूरत आहे मां सभिनी खे गॾिजी करण जी ज़रूरत आहे कोटरी वारे पासे जेको सर मां तव्हांखे खानपुर रोड ॿुधायां पई न त मां जॾहिं उते जे माण्हुनि खां पुछियो कि बाबा हिननि जी मदद कीअं कयूं चई अदी या त कश्ती वेंदी या हेलीकॉप्टर वेंदो तव्हां मां कोन था वञी सघूं एंड नाउ वी आर सीरियसली लुकिंग इनटू कि का असांखे बोट मिली वञे भले किरायो असां खां वठे असां 10-15 राशन रखी करे अंदरि पुॼायूं अच्छा हेलीकॉप्टर सां त रहंदो नुक़सान बि थियो इलाही जॻहनि ते मथां खां जेके उछलाइनि था जेके अन जो बोरियूं आहिनि टुटी फाटी वञनि कांस्टेबल गुज़ारे विया का भितुन ते किरी जो हवा ते छतूं किरियूं आहिनि सही माण्हू रहंदो को फ़ाइदो ॾियण खां रहंदो नुक़सान कयो था वञनि लखे रुपए नुक़सान थो थी वञे 4 कटा उछले लखे रुपए जो नुक़सान कयो था वञनि ऐं उहे कटा जेके उछलाइनि था उहे वरी कहिड़ा बचा आहिनि उहे त ख़राब थी विया आहिनि मां जॾहिं बि इहो ॾिसंदी आहियां न ॿुधनि था त थोरी असांखे सजेशन वठी छॾनि उन राशन जे मथां का रस्सी का शइ ॿधी हेठि कनि जीअं ई अॻिलो माण्हू क़रीब पहुचे रस्सी छॾे ॾियनि so they can do this also उछलण is you know something उहा ई वरी डिग्निटी वारी ॻाल्हि थी अची वञे उहा ई वरी ॻाल्हियूं अची थियूं वञनि प्रोग्राम जेको आहे न उहो टाइम हाणे पुॼाणी सभु तव्हांजा लख थोरा ॾाढो कराइतो प्रोग्राम रहियो कम जी कचहरी कईसीं हयाती बख़ैर वरी पाण सूमर ते गॾिबासीं आख़िर में वेंदे वेंदे उस्ताद बादल खे गुज़ारिश कंदासीं त को सुठो चङो कलाम असांखे ॿुधाईंदो मोहम्मद अली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असीं तव्हांजे लाइ दुआ करे सघूं था असांजे हथ वसु इहे जेकी ॻाल्हियूं हुयूं इहे कयूंसीं ऐं इन ॻाल्हियुनि में इहो हुयो त कंहिंजी अखि पटिजे पोइ हाणे हुकुमराननि जी अखि पटिजे या वसवारनि जी अखि पटिजे पर तव्हां पंहिंजी अखि ज़रूरु पटिजो हिन भेरे वोट जो इस्तेमालु सही कजो महिरबानी कजो हीउ ॾुख यादि रखिजो हालांकि हिन जो जेको आहे न सिंध पई थी सॾे हुनजो मेन स्लोगन ई इहो आहे त तव्हांखे पंहिंजो वोट जो जेको इस्तेमालु आहे न उहो सही करिणो आहे हिन ज़ख़्म खे ताज़ो रखिजो महिरबानी कजो हीउ ज़ख़्म तव्हांजो इहो मिसाल जो न खपे हू त चवंदा आहिनि ज़ख़्म भरिजी वञनि पर हिन खे ताज़ो रखिणो आहे जेकॾहिं तव्हां चओ था त अॻियनि 10 सालनि खां पोइ वरी इहा सिचुएशन न थिए सो इरशाद जागीरानी ऐं पिर सईद मोकिलायूं था अल्लाह तव्हांजो आमीन नासिर हुजे आमीन अल्लाह भाई मारवी मुकामार निया पारोई तमाम मुझे वारन वास छड़ियो मरमी ढिन तेई मरंदो सब कोई पर जियरे जुदाई न थिए वरी लतीफ़ सरकार चवे थो अज न ओता कन में कोई बेचारा मारोड़ा घर का बेघर थी विया अज न ओता कन में तालिब तमारी न आदेसी उठी विया मड़ियूं मुंह मारी न मड़ियूं चवंदा आहिनि रहण वारी जगह के लतीफ़ सरकार चवे थो आदेसी उठी विया मड़ियूं मुंह मारी न जे जिय खे जियारी से तलाहू पी लॾे विया अज न ओता कन में संधी जोगिन ज़ात सारे तिन सनासिन खे ऐं त रुनियस सारी रात मुतन जिनिय सीतात से त आदेसी उठी विया हेॾा वरी शेख हयास थो चए दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा तूं अञा छो जीअं हायड़े जीअड़ा तूं अञा छो जीअं हायड़े जीअड़ा
ॾिठो उभ आसाए तो राति कारी हुई ॾीअड़ा ॾीअड़ा राति कारी हुई ॾीअड़ा ॾीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े ॾीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा मून जातो सिज जहिड़ा पिरी मून जातो सिज जहिड़ा पिरी रोज़ पाता पए तो लिखी लीअड़ा रोज़ पाता पए तो लिखी लीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा आओ मुंहिंजे तॾे वेहो रे अॾे आओ मुंहिंजे तॾे वेहो रे अॾे साहो तोखे सॾे ओए साथीअड़ा साहो तोखे सॾे ओए साथीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा छोया रजवरी छाव गोली पयो छोया रजवरी छाव गोली पयो पंध ॾाढो परे आहे बांधीअड़ा पंध ॾाढो परे आहे बांधीअड़ा तूं अञा थो जीअं हायड़े जीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।